बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह साण धरती सां गॾु सौराब सूमरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। नाज़रीन, धरती टीवी हिन मॉर्निंग शो में जीअं तव्हांखे ख़बर आहे मुख़्तलिफ़ असां वटि महिमान ईंदा आहिनि। रोज़ सूमर खां वठी जुमे ताईं असांजो इहो शो हूंदो आहे। तव्हां ॾिसंदा आहियो लाइव कॉल जे ज़रिए अवां बि शामिलु थींदा आहियो। असां हिन प्रोग्राम में अॼु बि शामिलु थी सघो था। लाइव कॉल जे ज़रिए स्क्रीन ते नंबर ईंदो हूंदो। अॼु असां वटि तमामु बहितरीनु महिमान आयल आहिनि। हर रोज़ जीअं अॼु बि ॾाढो सुठो डायरेक्टर, सीनियर डायरेक्टर जेके असां चई सघूं था, जीअं तमामु ज़बरदस्त सोप सीरियल बि कया, सीरियल बि कया, सोलो प्लेस बि कया। महमूद मीरजत साहब अॼु असां सां गॾु आहिनि। साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सही महिरबानी। ख़ैर, ठीकु ठाक। वॾी महिरबानी तव्हां आयो शो में। वॾी महिरबानी तव्हांजी। कल्ह असां वटि हुसैन शेख साहबु हुयो जी ऐं तव्हांजो बि ज़िक्र थींदो रहंदो आहे असांजे शो में। हुन खां पहिरियां रसूल बख्श डायरी आयो हुयो, वॾी तव्हांजो महिरबानी। ज़िक्र थियो त असांजी कोशिशि हुई डायरेक्टर साहब खे चयो त खैर मोहन खेड़ो खे महमूद मिर्जत साहब खे गुज़ारिश कयो त उहे वॾी अचनि। महिरबानी साईं, महिरबानी। पोइ वरी असां कोशिशि कंदासीं। ज़हीर मिर्जत साहब बि ॾाढो सुठो डायरेक्टर, असां धरती टीवी ते बि रही वियो आहे, बिल्कुलु पर उन बिल्कुलु। अॼुकल्ह तबियत शायदि सही न आहे, हा, दिलि जो मसइलो थी वियो। इन जे करे असां बि कोशिशि कंदासीं उन्हनि खे बि वठी अचूं पंहिंजे प्रोग्राम में, ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि सां। दानिश मंज़ूर थईम साहब बि अॼु असां सां गॾु आहिनि। ॾाढा सुठा सिंगर माशाल्लाह, नई टही जा उभरंदड़ मास्टर मंज़ूर जा शागिर्द आहिनि ऐं इन करे हिननि जो नालो बि उन्हनि रखियो मास्टर मंज़ूर। जी साईं, उस्ताद जेको नालो रखियो। उन सां गॾु तव्हां तक़रीबन 11-12 साल रहियो। 12 साल ताईं उस्ताद सां। 12 साल सां गॾु रहियो जी ऐं उन्हनि इहो तव्हांखे नालो ॾिनो दानिश मंज़ूर। जी साईं, मुंहिंजो नालो पहिरियां हूंदो जमील अहमद थईम। असली नालो जेको मालकन रखियो। जी जी, जेको छठी जो चवंदा आहियूं हा, नालो आहे। NIC में जेको नालो आहे। NIC में बि हूंदो। पोइ वरी सिंगिंग जी फील्ड में आयो त मास्टर मंज़ूर साहब इहो नालो ॾिना। पोइ मास्टर साहब खां जॾहिं खां मूं स्टार्ट कयो त साईं मां शागिर्दु थियां तव्हांजो। अच्छा, पोइ हलंदे हलंदे 2-3 महीननि में भला एल्बम जी जीअं तयारी थी त उन्हनि इहो नालो ॾिनो, उन्हनि इहो तव्हांजो नालो नालो रखियो त बाबा दानिश मंज़ूर रख नालो। हा, न पोइ दानिश मंज़ूर हुयो त वरी असांजी पंहिंजी कास्ट मां वरी जेके वॾा हूंदा आहिनि उन्हनि चयो त बाबा हाणे पंहिंजी ज़ात त हर को लॻाए थो, नाले सां क़ौम उहा बि पंहिंजी लॻाए थो, हर को नालो खणी ठीकु आहे, उस्ताद ॾिनो त इहो ॾिनो थी, पर हाणे ज़ात त लॻाइनि। पर 2-3 एल्बम्स में मुंहिंजो जेको नालो हुयो सिर्फ़ु दानिश मंज़ूर हलियो। दानिश मंज़ूर। पोइ मूंखे वरी थईम उन सां एडजस्ट करिणो पियो त ॾाढो दानिश सुठो। हूअं मंज़ूर उस्ताद थईम। ॾींदा आहिनि नालो, जेके उस्ताद जीअं हाणे जिगर जलाल जो नालो ॾिनो जलाल चांडे साहब, जी साईं, उन्हनि जो शागिर्दु हुयो। जी साईं। हालांकि उनजो नालो त बशीर चांडे आहे असली, जी जी पर जी। उनखे चयो आहे तूं जिगर आहे, तूं जिगर जलाल आहे। हा, ईअं उस्ताद नालो रखनि, जंहिंसां प्यारु कंदा आहिनि शागिर्दनि सां, जी साईं, उनखे इहो नालो ॾींदा जी आहिनि। साईं, माशाल्लाह, जी साईं। महमूद मिर्जत साहब असां सां गॾु आहिनि। होॾां साम्हूं फ़क़ीर इनायत बुरड़ो बि वेठो आहे साईं, तव्हां सां साईं साथ असांजो ॾींदो उस्ताद आहे, क़ाबिल एतिराम आहे सिंगिंग ऐं में। ॾाढो काफ़ी सुठो प्रोग्राम कया आहिनि असां हा, उत्तर ॾाढो साइड, सुठो ख़ैरपुर म्यूज़िशियन आहे हुजे, साईं ॿियो इलाइक़ो हुजे। फ़क़ीर इनायत बुरड़ो, ऐं तव्हांजो साथ ॾींदो बाक़ाइदे सिंगिंग में जॾहिं तव्हां असां कलाम ॿुधंदासीं। महमूद ख़ुशनसीबी आहे। मिर्जत साहब असां सां गॾु आहे साईं माशाल्लाह। शुरूआति तव्हांजी PTV खां हुई, असिस्ट कंदा हुयो हुते। जी जी बिल्कुलु। कहिड़े प्रोड्यूसर खे असिस्ट कयो तव्हां? मां फस्ट जेको आहे अब्दुल हमीद हालेपुटो साहबु, हमीद उन खां पोइ मंज़ूर मक्सी साहबु ऐं नवाब मेहदी साहबु, बेदिल मसरूर साहबु। अच्छा, हा, तक़रीबन मंज़ूर सभिनी। मक्सी साहब, ज़हीर मिर्जत बि घणो करे उन्हनि सां रहियो। हा, ज़हीर ऐं असां गॾु ई हूंदा गॾु हुआसीं। ई हूंदा जी हुया हा, मंज़ूर मंज़ूर मक्सी साहब सां। साहब। ऐं इन जे करे तव्हांजे ड्रामनि में माना झलक नज़र ईंदी आहे मंज़ूर मक्सी साहब वारे फ्रेमिंग, उहा जी उस्ताद खां जेको सिखियो हा, ज़ाहिर आहे। मंज़ूर साहबु हिकिड़ो तमामु अलाह साईं उन्हनि खे जन्नत नसीबु करे, तमामु हिकु टैलेंटेड डायरेक्टर हो। घटि डायरेक्टर आहिनि केतिरो अहिड़ा। अरसो तव्हां उन्हनि सां रहियो? 95 खां 2002 ताईं। जेसि ताईं चैनल अचे PTV वारो, त उन खां पोइ चैनल आया, PTV खां पोइ प्राइवेट चैनल जे लाइ प्राइवेट आयो। चैनल जीअं ई आया त पोइ वरी डायरेक्शन में हलिया आयासीं। डायरेक्शन में आयो पोइ जी। तव्हां। पहिरियों ड्रामो तव्हांजो घर बे घर हुयो मुंहिंजे ख़्याल पहिरियों घर बे घर। उन में हुसैन शेख हुयो जेको कैरेक्टर हुनजो हा, मशहूरु थियो, हुसैन वॾो शेख साहब जो भंगिया वारो कैरेक्टर कैरेक्टर हो। हुयो। हा जी जी, तव्हांखे यादि आहे साईं बिल्कुलु। बिल्कुलु, असांजे शुरूआती ॾींहं हुया ऐं उहे ऐं ॾींहं बाक़ाइदे जेको कैरेक्टर माना हुन कयो, हा तव्हां ॾिठो हूंदो त लॻो ॾिठो करे मतिलबु हू लॻे पियो। लॻे पियो हा ऐं वरी जेको तव्हांजी सिलेक्शन ॾाढी सुठी हुई। काउंसलर वरी तव्हां मरहूम अनवर सोलंकी साहब खे हा, रखियो काउंसलर अनवर सोलंकी ऐं साहबु उहो हो। बि लॻो बाक़ाइदे। हा, ऐं मरहूम हुसैन कादरी मोहम्मद साहबु हुसैन हो, कादरी साहब। नाज़िम हो। हा, माना उन ड्रामे में जेको हिकिड़ो मैसेज ॾाढो ज़बरदस्त हो, माना हलालो जेको थींदो हा आहे हा उहो उन में हाफ़िज़ टच हो। कुंबर साहब जी स्टोरी हा, हुई, अब्दुल हफ़ीज़ कुंबर जंहिंमें साहब, शबनम नवाज़ हुई, शबनम मरहूमा नवाज़, शहज़ादी, मंज़ूर मुराद, अहमद मेमन हा शहज़ादी साहिबा जेका ऐं हुई, शुगुफ्ता भुट्टो, शगुफ्ता भुट्टो, वॾी कास्ट हुई। मरहूम शहज़ादी साहिबा। हा उन्हनि जो इहो लास्ट सीरियल हो हा तक़रीबन। ऐं तमामु सुठो हो। उन खां पोइ वरी गुनाहगार सीरियल हो, पोइ फ़र्ज़ हो, काफ़ी सीरियल हा। सीरियल ऐं माना हुनखे चई सघियो त मेगा सीरियल कया तव्हां, तक़रीबन जेके बि कया मेगा कास्ट हुई हुन में। कोशिशि कईसूं, ॾाढो कोशिशि सुठो। कईसूं। ऐं वॾी ॻाल्हि आहे जो एॾी मेगा कास्ट जंहिंमें जीअं गुनाहगार में हुयो साईं यार मोहम्मद शाह, साईं यार मोहम्मद शाह हो, असद कुरैशी हो, फ़राह नदीम अॼुकल्ह हा माशाल्लाह उर्दू में हू सुठो पई बिल्कुलु करे, उहा हुई, ऐं अमानत मुग़ल हो।
तो वॾी कास्ट हुई। वॾी कास्ट उन फर्ज़ खां में पोइ वरी जेको फ़र्ज़ु कयोसीं हुन में पीर साहब पीर मौज़म पीर साहब हो। मुअज़्ज़म साहब हा उहो वरी सीरियल जेको हो उहो थोरो मुख़्तलिफ़ PTV प्रोड्यूसरनि खां फिरंदे फिरंदे, छो जो उन में कॉस्ट्यूम ऐं उन खां पोइ जेको आहे उन में अरेंजमेंट वॾो हो। फ़र्ज़ु ड्रामो नवाज़ भुट्टे लिखियलु हो, उहो तमामु ॾुखियो हो, उनजो अरेंजमेंट ॾुखियो हो, छो उन दौर में जेको सो इहो दहशतगर्दियूं ऐं इहे उन में बि उहे शयूं हुयूं। पोइ उहो ड्रामो हर को माण्हू खणे न पियो। हा ख़ैर पोइ उन खां पोइ उहो ड्रामो मूंखे ॾिनो। ॾुखियो हुयो ॾाढो। हा ॾुखियो, जो PTV प्रोड्यूसरनि ई वापसि करे छॾियो। सो पर अरेंजमेंट इहो मसइलो हो। बहरहाल पोइ मूं उहो कयो, उन खां पोइ मां कयो। ऐं शुरूआती ॾींहं हुया जीअं तव्हां असांखे वरी चयो तव्हांखे यादि आहे, या असांखे त बल्क़ाइदे हिकु हिकु ॾींहुं यादि आहे। हा छो जो उहो शुरूआती ॾींहं हुया न, हिकिड़ो वॾो जोश हूंदो, जोश, जज़्बो बिल्कुलु, हूंदो बिल्कुलु। ऐं मुक़ाबले वारी ॻाल्हि हूंदी। हा हालांकि कॉम्पिटिशन हुई। हूंदा सभु तव्हां पाण में दोस्त ई हुयो। दोस्त, हा। हुनमें लतीफ़ काज़ी थी वियो, तव्हां ज़ही मिर्ज़त ज़ही थी वियो, या ॿिया जेके दोस्त दादा रऊफ़ आहे, असलम भुट्टो, के हुयो मरो के आया सभु तक़रीबन PTV तां हुयो तक़रीबन जी सभु जी तव्हां। जी पर हिकिड़ो अकबर मुक़ाबलो पठान हूंदो। हो, कॉम्पिटिशन हो न हिकिड़ो वॾो। स्क्रीन जे लाइ मुक़ाबलो हूंदो तमामु त तमामु। हिन ही ड्रामो ॾाढो सुठो ठाहियो, मां हिन खां वधीक सुठो करे हा ठाहियो। कॉम्पिटिशन पाण में दोस्ती काई दुश्मनी न हुई अहिड़ी। न को ज़ातियात त हुई कान, स्क्रीन जे प्रोफेशनल लाइ हिकिड़ो, कमु थियो। हा ऐं हूअं बि प्रोफेशनल जेलेसी थियणु खपे। हा उनमें मुक़ाबलो ज़ातियात हुजे, ते न थियणु खपे। उनमें मुक़ाबलो हुजे। त स्क्रीन ते हिन जो ड्रामो ॾाढो सुठो वियो आहे, मां हिन खां वधीक सुठो करे ॾेखारियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं महिनत थींदी अॻे वॾी ॾाढी। तव्हां सां गॾु ड्रामो कयो होसूं। हा ईद प्ले हुयो मुंहिंजे ख़्याल में इहो, ईदूअ जी ईद। हा ईदू जी। हा हा रसूल बख्श डायरी साहब हुयो, असां हैदराबाद में हलियासीं। तमामु ॾाढो ज़बरदस्त। हुन दौर में मूंखे यादि आहे, मूंखे गाॾी हलाइणु न ईंदी हुई। जी तव्हां जी चओ कार हलाइणी आहे तोखे, रस्ते में पोइ पंचर थी थी पए छोकिरी जी गाॾी, पोइ तूं मदद थो करे। गालबन हाईवे ते शूटिंग कई। सुपर हाईवे ते मूंखे चयईं अच्छा हिननि खे ख़बर न हुई मूंखे गाॾी हलाइणु न ईंदी आहे। जॾहिं असां वेठा हुआसीं कैमरा लॻी अचे, मां स्टेरिंग ते वेही पहुचो, ममू साहब मूंखे गाॾी हलाइणु न ईंदी अथव। चई ईअं न करो, खुरान खे वञ सुपर हाईवे ते आ न करे। चई पोइ हाणे ईअं था कयूं, पूरे डायरेक्टर आहे न, माना कढी ईंदो आहे काई न काई शइ, हुननि आसानी कई आहे कि हाणे हीअं था कयूं, गाॾी आहिस्ते आहिस्ते पोयां धिको थो ॾे हमरा तोखे, तूं रुॻो अदा करे हलाइण जी। उन खां पोइ फास्ट में वरी ॿियो ड्राइवर। हा वरी पोइ लॉन्ग शॉट में तव्हां हा लॉन्ग शॉट में वरी ॿियो। हा अच्छा खां पोइ वरी मां सिखियमि गाॾी उन ताईं शूट खां पोइ। सही लतीफ़ लगारी साहब सां हुयासीं जेको हुन चयो बाबा हिनखे गाॾी सेखारियो, हीरो आहे असांजे ड्रामे जो। मां साईं काथे हणी न वञा, चयो बाबा हण भली गाॾी तबाह थिए, को मसइलो न, तोखे न थिए कुझु बि, ऐं गाॾी सिख ज़रूरी आहे इहा। साईं माशाल्लाह तव्हां बि सिखियो 12 साल मास्टर मंज़ूर साहब खां गॾु। जी रहियासीं उस्ताद खां कुझु न कुझु उनजे पाछे में रही, उनजे साए में रही। सुठी ॻाल्हि आहे न, तव्हां हुन खां बाक़ाइदा राग सिखियो। अक्सर असां वटि अहिड़ा बि दोस्त हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु नालो रखी छॾींदा आहिनि। हा हिन साईं असां वञा गाना रुॻो ॿुधासीं, रूहानी उस्तादु आहे असांजो। ॿाहिरि न, मां त उस्ताद जे गॾु ई रहियो, वेझो रही करे 12 साल गॾु रहियो, इहा वॾी ॻाल्हि आहे। इहा उस्ताद जी महिरबानी, अलाह साईं जन्नत मां जायूं ॾींदो हुननि खे। त केतिरा शागिर्द हुनजे दर ते ईंदा हुया, पर हू मुंहिंजे ख़्याल में टाइम ई न हुयो। तव्हां पाण सम्झी सघो था, नाले वारो आर्टिस्ट। पर मूं मिसकिन जो को लक आहे, जीअं चवंदा आहिनि कंहिंजो हिते उस्ताद खे, बसि पोइ ईअं सम्झो त पोइ त मुंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखियईं। ईअं सम्झो त ॻोल्हे बि लहंदो हुयो, जेॾी महिल 15 ॾींहं न वञा त वरी 10 ॼणा न वञा, घर वञा त वरी पोयां कॉल बि ईंदी हुई, किथे आहे तूं? हा बाबा छो भला। वाह वाह ॾाढो सुठो। मुख़्तलिफ़ शोज़ में बि तव्हां हुननि सां गॾु वेंदा हुयो, फंक्शन्स में? कुझु शोज़ में वियो आहियां, घणनि में न। परे वारा आउट जेके हूंदा हुआ उन्हनि ते मां न वियो आहियां। वेझा वारा हूंदा हुआ हैदराबाद जे एरिया में, कोटड़ी आहे जीअं, टंडो मोहम्मद खान आहे, या भिटशाह या हाला, इन ई एरिया ताईं मां उस्ताद सां। माशाल्लाह ॾाढो सुठो कयो तव्हां, बाक़ाइदा हुन खां सिखियो राग कुझु न कुझु। ऐं हूअं बि मखणे फ़क़ीर जा आहिनि फर्ज़ंद मास्टर मंज़ूर साहब। जी मखणे फ़क़ीर साहब, उन्हनि जो वालिद साहब बि सिंगर हुयो। हीअ सॼो मां चवंदो घराणो जेको आहे सो रागी घराणो आहे, ऐं बहितरीनु आर्टिस्टनि जो ही घराणो साबित थियो आहे। ॾाढो ज़बरदस्त। असांजो त दोस्त राग जे हवाले सां मास्टर मंज़ूर जो घराणो बि तमामु बहितरीनु आहे। जी अफ़सोस सां मूंखे चवणो थो पए, घणनि घराणनि जी ॻाल्हि थींदी आहे, पर अलाए छो मास्टर मंज़ूर साहब जे घराणे जी ॻाल्हि किथे नथी आहे। जीअं हींअर तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां न असां त साईं कंदा रहंदा आहियूं उन्हनि खे यादि। पहिरियां बि हिकिड़ो आयो सिंगर हुयो, उहो बि माना मास्टर फारूक चन्ना साहब। हुनखे चयो त मास्टर तव्हां रखायो आहे पंहिंजो नालो, हुननि चयो त मां मास्टर मंज़ूर खां घणो मुतासिर हुयुमि, ऐं उहो मुंहिंजो रूहानी उस्तादु आहे, उन्हनि खे ॿुधी ॿुधी मां सिखियो आहे, इन करे मां पंहिंजो नालो मास्टर फ़तेह आहे जीअं, उन सां बि उहो असांजे शो में आयो लाफ्टर हाउस में, त उते बि ज़िक्र थियो। मास्टर मंज़ूर खे यादि कंदा रहंदा आहियूं। त अॼु असां तव्हांखे कहिड़ो कलाम माना तव्हां ॿुधायो था
हींअर सुबुह सां त सूफ़ी गीत, उन खां पोइ अॻियां हली उस्ताद जा बि ॿुधायूं था ऐं पंहिंजा बि ॿुधायूं था एल्बम जेके ॻायल हा इहो बि ॾाढो सुठो आहे। हींअर दरगाह ॿुॾल साईं जा फ़क़ीर आहिनि, तालिब फ़क़ीर ऐं शाइर आहिनि, ख़ुदनि फ़क़ीर, उन्हनि जी साईं ॿुॾल सरकार ते साराह जो हिकिड़ी सुहिणी शाइरी आहे, ॾाढी सुठी अवां जे नाम ॾिसण शुरूआत सुबुह साईं कजे त दरगाह सूफ़ी ॿुॾल कलाम साईं सां। फ़क़ीर आहिनि सूफ़ी कलाम सां। वाह वाह साईं, फ़क़ीर सिकंदर साहब जे नाम जेके वाह साईं, जी साईं। शहनशाही दरगाह ओ जेको रोज़े ॿुठल ते ईंदो कॾहिं सवाली मोटियो न खाली चए फ़क़ीर सिकंदर थही हर सवाली सुख पिरायो ओ बांधी थी मां सहन बुहारिया घोट बुढ़ल सरकार जो ओ गोली थी मां सहन बुहारिया घोट बुढ़ल सरकार जो घोट बुढ़ल सरकार जो गादी धनी साईं गफ़ार जो बांधी थी मां सहन बुहारिया घोट बुढ़ल सरकार जो ओ गोली थी मां सहन बुहारिया घोट बुढ़ल सरकार जो ओ शहनशाही दरगाह पांती अड़ल ते निगाह ओ शहनशाही दरगाह पांती अड़ल ते निगाह शहनशाही दरगाह पांती अड़ल ते निगाह बांधी थी मां सहन बुहारिया घोट बुढ़ल सरकार जो ओ घोट बुढ़ल सरकार जो गादी घणी साईं गफ़ार जो ओ बांधी थी मां सहन बुहारिया घोट शमन सरकार जो ओ हक़ जी ॾसंदो राहुआ बी न काई वाहुआ ओ हक़ जी ॾसंदो राहुआ बी न काई वाहिया बांधी सहन बुहारिया घोट बुढ़ल सरकार जो ओ
धणी साईं गफ़ार जो हो बांधी थी मां सहन बुहारियां घोट बुढ़ल सरकार जो खुदन खुश थींदो ख्याल आ जेको बि मुंहुं जो हाल आ हो खुदन खुश थींदो ख्याल आ जेको बि मुंहुं जो हाल आ बांधी थी मां सहन बुहारियां घोट बुढ़ल सरकार जो हो गोली थी मां सहन बुहारियां घोट बुढ़ल सरकार जो हो घोट बुढ़ल सरकार जो गादी धणी साईं गफ़ार जो बांधी थी मां गोली थी सहन बुहारियां घोट बुढ़ल सरकार जो बांधी थी मां। वाह वाह साईं माशाल्लाह ॾाढी सुठी शाइरी ख़ुदनि फ़क़ीर जी शाइरी ख़ुदनि फ़क़ीर साईं दरगाह जा फ़क़ीरनि साईं बुढ़ल सरकार जा माशाल्लाह ॾाढो सुठो साईं असांजी मुलाक़ात बि आहे साईं सां साईं अब्दुल गफ़ार साईं साईं गफ़ार साईं सां ऐं साईं जेको आहे जंहिंजी शादी थी हाणे बिल्कुलु पंहिंजो फ़क़ीर सिकंदर साईं साहिब जे घर तशरीफ़ फरमा थिया हाणे जी जी हाणे गाज़ी ॻोठ में आया हुया गाज़ी ॻोठ में असां मुलाक़ात कईसीं हुते वियासीं मां बि हुते हुयुसि पर हिकिड़ो ॾींहुं इतफ़ाक़ सां मां निकिरी वियो हुउसि तव्हां उन ॾियारी शाम जो पहुता हुया बिल्कुलु असांखे इहो शरफ़ हासिलु आहे त असां मुलाक़ात कईसीं महमूद मीरजत साहब आयल आहिनि जिन काफ़ी ड्रामा तव्हां ॾिठा हिननि जा हिननि जी डायरेक्शन में ऐं काफ़ी हिननि तमामु घणा आर्टिस्ट बि मुतारिफ़ कराया टीवी ते ऐं असां वटि दानिश मंज़ूर थईम साहब बि आयल आहिनि ॾाढा सुठा सिंगर आहिनि मास्टर मंज़ूर जा शागिर्द आहिनि महमूद मीरजत साहब हिकिड़ो गैप अची वियो आहे वॾो तव्हां जेको ड्रामो आख़िरी कहिड़ो ठाहियो उनखां पोइ का सीरियल को ड्रामो नज़र न आयो तव्हांजो छो हा गेप वाक़ई अची वियो आहे 3-4 साल 5 साल गैप अची वियो पंहिंजूं मसरूफ़ियातूं अच्छा या स्क्रिप्ट सही न मिलियो आहे कोई तव्हांखे अञा जो तव्हां स्क्रिप्ट ॾाढो सुठो खणंदा ऐं कुझु बजटनि जो बि इशू आहे अच्छा महांगाई बि थी वई आहे ज़ाहिर आहे हा महांगाई बि थी वई आहे ऐं बजट जेका आहे उहा उते बि थी आहे स्क्रिप्ट बि तव्हांजो ख़ासि ख़्यालु इहो हूंदो आहे ध्यानु हूंदो आहे घणे हुसैन शेख थी वियो तव्हां बेसिक त स्क्रिप्ट आहे न स्क्रिप्ट सुठो हुजे बुनियादु जेको आहे न उहो स्क्रिप्ट आहे उन खां पोइ जेको आहे ॿियूं शयूं आहिनि उन खां पोइ कास्ट आहे डायरेक्टर आहे पोइ लोकेशन आहिनि पर बेसिक त जेको स्क्रिप्ट आहे जीअं सवेर ॻाल्हि कयूं पिया असां PTV जी त उन दौर में तमामु घणी महिनत थींदी हुई रिहर्सल थींदियूं हुयूं ऐं स्क्रिप्ट ॾाढो सुठो हूंदो राइटर पाण वेहंदो रिकॉर्डिंग ते अची रिकॉर्डिंग में वेहंदो उन खां पोइ रिहर्सल टे ॾींहं रिहर्सल हलंदी उन खां पोइ जॾहिं रिकॉर्डिंग जे फ्लोर में ईंदा त ड्राई रिहर्सल थींदी पोइ CR थींदी पोइ वञी ट्रेक थींदी वॾी ॻाल्हि अॼुकल्ह त जेको सो उन खां पोइ जॾहिं प्राइवेट चैनल आया उन महिल बि शुरूआती दौर में शुरूआती दौर में बिल्कुलु तव्हां यादि हूंदो त असां कोशिशि कंदा हुआसीं त भई रिहर्सल करायूं रिहर्सल थिए थोरी ॿियो न त हिकिड़ी हद त थियणु खपे कैमरा वर्क ऐं जेको तव्हां फुटवर्क कराईंदा हुयो बिज़नेस कोई न कोई हुजे बिल्कुलु ॾेखारींदा हुयो पर हाणे उहा नथी थिए महिनत जॾहिं खां सोप सीरियल शुरू थी आहे उन खां पोइ नथी एतिरी महिनत न हाणे उहो महिनत कोन थी थिए हाणे उहा शेप कोन्हे मिसाल जी ॻाल्हि को इफेक्टिव कोन्हे उहा त डे छा आहे नाइट छा आहे अॼुकल्ह चवनि था त भई कमर्शियल खपे सभु शइ हा भई जेकॾहिं हिकिड़ो आर्ट ड्रामो आहे त उन में त तव्हांखे टाइम खपे उन खां पोइ उन जी लाइटिंग अलहदा हूंदी आहे अॼुकल्ह जेको जनरल जेको बि चैनल्स में जेको चवनि था त भई को आर्ट वार्ट न खपे बसि बत्तियूं ॿारे छॾियो अगरि राति जो सीन तव्हां ॾेखारिणो आहे न त उहो लैम्प ॿारे छॾिजो बसि क्वांटिटी हुजे क्वालिटी ते क्वालिटी न आहे अच्छा लाइव कॉल ते ॾिसूं असां गॾु केरु आहे जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो
जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु असां सां गॾु? सुबुह साण धरती में तव्हांखे भलीकार चऊं था, केरु असां सां गॾु? जी बाबा। जी जमाल साहब छा चवणु चाहींदव? कलाम आहे? कहिड़ो? कारो वॻो लहे नथो। उन कलाम खे छा कयूं, बैन कराए छॾियूं? उहो असां वटि हलंदो त न आहे मुंहिंजे ख़्याल में। मुमताज़ मौलाई साहिब जो इहो कलाम आहे, कारो वॻो लहे ई नथो। हा उहो कारो वॻो इन करे न पियो लहे, उन्हनि खे सोढ़ो थी वियो घणो, इन करे पोइ उन शाइर खे कटणो सोढ़ो थी वियो, उहो जोड़ो पातई त सही, लहेसि न पियो। लहे नथो। आख़िर पोइ पुठी वटां कटे करे जोड़ो लाथो अथऊं। उन्हनि शाइरी कई आहे, कारो वॻो लहे ई नथो। लहे नथो। बहरहाल इहा त हिकिड़ी मज़ाक कंदा रहंदा आहियूं असां दोस्त ॾाढो सुठो मुमताज़ मौलाई साहिब हुनजे कलामनि ते भोग चर्चा कंदा आहियूं। त माशाल्लाह तव्हां कॉमेडी ते बि कमु कयो? हा कॉमेडी सीरियल। जीअं पाण हिकिड़ो ईद प्ले कयोसीं, ईद प्ले हा कॉमेडी हूंदा आहिनि ईद प्ले इहो मतिलबु ईअं हो जो फस्ट टाइम 3 ॾींहं ईद जे हलियो। हा राठौड़ साहब जेको सो राइटर हो हुनजो, हा यूनुस राठौड़, यूनुस राठौड़ फिल्मनि जो राइटर हो, हा फिल्मूं बि लिखियूं हुयूं। त उहो उनखां अलावा ॿिया बि मूं कया आहिनि पंहिंजो हिन जे इलेक्शन जे लिहाज़ खां, इलेक्शन जे हवाले सां मज़ा ई जंहिंमें मज़ा ई आहे, जंहिंमें तक़रीबन ईद ईद ते हूंदा ई कॉमेडी हा प्ले ईद में त कॉमेडी हूंदा, हा पर अक्सर मतिलबु इहो ईद इवेंटनि में इन्हनि में, बाक़ी हूअं हूअं त संजीदा सीरियल्स तां ई कया आहिनि। लाइव कॉल ते ॾिसूं था केरु असां गॾु। जी अस्सलाम वालेकुम। जी 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 डॉक्टर इमदाद सियाल साहब छा हाल आहे, ख़ुशि आहियो? टीवी जो आवाज़ु साईं म्यूट करे छॾियो न, टीवी जो आवाज़ु म्यूट कयो साईं। ख़ैर 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 ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो शो ॾिसो पिया असांजो मॉर्निंग शो सुबुह साण धरती? माशाल्लाह महिरबानी साईं महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में रस्ते में आहिनि साईं, मोटी ईंदा अॼु सुभाणे ताईं। सखर में कल मानी पिया खाइनि त मुंहिंजो पुटु आहे डॉक्टर, उते मिलियुनि त ॾाढो ख़ुशि पिया थियनि कि अरे इमदाद साहब दोस्त हुयो। जी 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 तव्हांखे भला फुर्सत न मिली जाए, तव्हां बि रिटू वरणो आहे साईं। असां वरी हे लाइव शो करिणो हूंदो आहे न धरती टीवी ते, दावत असांखे बि हुई पर असां थोरो फाथल हुयासीं, मजबूरी आहे त नौकिरी करणी आहे। बहरहाल वॾी महिरबानी। जी जी जेके दोस्त घुराया अथव सभिनी खे सलाम। जी जी साईं। असां वटि दानिश मंज़ूर थईम साहिब ॾाढो सुठो सिंगर आहे, मास्टर मंज़ूर जो शागिर्द आहे। महिरबानी। महमूद मिर्जत साहब वेठा आहिनि साईं, वॾी महिरबानी। डॉक्टर इमदाद सियाल साहब लाड़काणे खां कॉल कंदा आहिनि ऐं ॾाढा सुठा असांजा व्यूअर आहिनि, रेगुलर कॉलर। जी रेगुलर कॉलर बि आहिनि ऐं शो ॾिसंदा आहिनि ऐं सुठी सलाह मशवरो बि ॾींदा आहिनि असांखे। सुठी ॻाल्हि। त अॼु महिमान ॾाढा सुठा घुराया अथव, वरी सुवाल बि कंदा आहिनि उन्हनि सां, त इहा हिकिड़ी इंटरेक्शन हूंदी आहे असांजी माण्हुनि सां बिल्कुलु लाइव कॉल जे ज़रिए। नाज़रीन लाइव कॉल जॾहिं बि कयो त टीवी जो आवाज़ु म्यूट करे छॾियो, डायरेक्टर साहब बि तव्हांखे चवंदो आहे होॾां त जीअं ॻाल्हि ॿोल्हि जारी रही सघंदी, पोइ न त कॉल ड्रॉप थी वेंदी आहे, ऑडियो डिस्टर्बेंस थी वेंदी आहे। माशाल्लाह तव्हां जेको ड्रामे जो ख़ासि करे टाइटल हूंदो आहे प्रोमो, उहो बि ॾाढो ज़बरदस्त शुरू खां रहियो। हा प्रोमो ईअं त मतिलबु जेको प्रोमोट कंदो आहे, प्रोमोट कंदो आहे त माण्हुनि खे ख़बर पवंदी त हिन ड्रामे में छा आहे। जेकॾहिं प्रोमो न आहे सुठो हा त ड्रामे जी ख़बर न पवंदी। उन ते वधीक महिनत तव्हांजी हूंदी, जॾहिं शुरूअ में ईंदो प्रोमोट ज़ाहिर आहे, उनखां पोइ ड्रामो ऑन एयर थींदो। जॾहिं उहा शूट पूरी थिए थी, कुझु शयूं वरी असां पंहिंजूं बि उन में एड कंदा आहियूं, पर शूटिंग जेका रिकॉर्डिंग खां शयूं निकिरनि थियूं उन खां प्रोमो जेको ठहे थो उहो ॾाढो ज़बरदस्त। तव्हांखे ॾिठो असां अक्सर रिकॉर्डिंग जे दौरान बि या एडिटिंग जॾहिं तव्हां कराईंदा, तवजो तक़रीबन तव्हांजी सॼी ड्रामे ते ई हूंदी आहे। पोइ हुनजो बैकग्राउंड म्यूज़िक हुजे या कॉस्ट्यूम हुजे, मेकअप हुजे या कास्टिंग करणी हुजे, त ज़ाहिरी आहे ॾिसो न नंढी नंढी शइ जेका आहे न उहा काउंट थिए थी। ऐं जेकॾहिं परफेक्ट ज़ात ख़ुदा जी आहे, अलाह साईं जी, इंसानु कोशिशि कंदो आहे त भई मुंहिंजो कमु जेको आहे उहो सुठो थिए, ऐं अलाह साईं इज़त ॾिनी आहे। जेतिरो बि कमु कयोसीं पंहिंजी मीडिया में सिंधी में। अच्छा तव्हांखे माना शुरू में शौक़ु ई डायरेक्टर थियण जो हुयो छा? एक्टिंग न कई तव्हां? एक्टिंग तरफ़ न आयो? एक्टिंग थोरी थोरी एक्टिंग हा सफ़ा पीटीवी में वधि में वधि पीटीवी ते कयो था? हा
बाक़ी जॾहिं डायरेक्टर थियासीं त कोन कईसूं। अच्छा, ख़ैर मोहम्मद खेड़ो चए थो कई ते असां गॾिजी कई आहे एक्टिंग। न उहो पीटीवी ते कई, पीटीवी ते माइनर कैरेक्टर हूंदा हल्का फुल्का। ख़ैर मोहम्मद सही थो चवे, माइनर कैरेक्टर। अच्छा अच्छा, बाक़ी वरी जॾहिं पाण ड्रामा डायरेक्ट करणु शुरू कयो। हा, न हुन में न कयो पोइ इहो आहे जो तव्हां इंसाफ़ नथा करे सघो। जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि को दोस्त चवे थो त भई आउं डायरेक्टर बि हुजां, राइटर बि हुजां, एक्टर बि हुजां, त पोइ उहो पंहिंजे हुन सां इंसाफ़ न करे सघो। डिवाइड थी थो वञे न ज़हन। हा, उहो चवंदो त मां ई बीठो हुजां हुन ते स्क्रीन ते, त इहो त सही कोन्हे। जेको जंहिंजो रोल आहे उहो कैरेक्टर आहे, सोराब जो आहे त सोराब जो, साईं जो आहे त साईं जो। ऐं उन जी जॻह ते जेको तव्हां कंदो आउं बि कयां त बोड़ हारींदुसि न करे सघंदो, उहो मज़ो न थींदो। उहो असां सिर्फ़ु डायरेक्शन खे। हा बिल्कुलु बिल्कुलु। साईं मास्टर दानिश मंज़ूर थईम साहब, मास्टर दानिश मंज़ूर चऊं या सिर्फ़ु दानिश मंज़ूर चई छॾियो आहे त मुंहिंजे ख़्याल में साईं, छो जो मास्टर मंज़ूर जा शागिर्द आहियो न, त अॻु में मास्टर दानिश मंज़ूर लॻे त भलो एज़ाज़ हूंदो मुंहिंजे लाइ, ख़ुशी जी ॻाल्हि। ॾाढो सुठो इहो तव्हांजो नालो बि माशाल्लाह ड्रिघो नालो आहे, हिकिड़ो वॾो नालो दानिश मंज़ूर थईम, अर्बन वारो नालो। हा न मां नालो आहे न अदाकार पंहिंजो फनकार एॾो वॾो मास्टर मंज़ूर, नालो माना मास्टर मंज़ूर नालो खणूं था। या थी वियो मुमताज़ मोलाई, मंज़ूर सखीरानी, शमन मीराली, हा वॾा फनकार। दानिश मंज़ूर सही आहे, दानिश मंज़ूर। साईं जो माना दानिश मंज़ूर नालो आहे, हा पर थईम चए थो जीअं मुंहिंजो ज़ात बि माना हुजे पंहिंजी जेको हुननि जी आहे बिरादरी, त हुननि चयो हूंदो न बाबा असांजी ज़ात खे बि थोरो मथे खण। त साईं हर ज़ात जो नाले सां ई आख़िर हुनजी पहचान सुञाणप जेका हा ज़ात जी, ऐं हुननि खे फ़ख़ुर बि थींदो आहे वाह असांजो पंहिंजो थईम ते जी सर ॻाए थो केॾो सुरीलो। हाणे कहिड़ो कलाम था ॿुधायो साईं? हाणे मुंहिंजे एल्बम जो गीत आहे, शाइर मंज़ूर बिरामी साहिब जी शाइरी आहे। ऐं अक्सर तव्हां जहिड़ा पहिरीं पहिरियां दोस्त जिते मिलंदा आहिनि चवंदा आहिनि जुमे ते तोखे तूं वांदो न आहीं, आचर ते को फिरी आहीं, त को ईअं चई ईंदा आहिनि माना खिलंदे ॻाल्हाईंदे। त उन ई पंहिंजो उन ते शाइरी थियल, उन ते शाइरी थियल आहे शाइर साहिब जी। वाह वाह, सो पेशे ख़िदमत आहे जेको आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जी साईं फ़क़ीर। जुमे ते थोरो कम आहे, आचर ते मिलंदासीं। ओ जुमे ते थोरो कम आहे, आचर ते मिलंदासीं। मोकल वारो ॾींहुं आहे, ॾींहुं सॼो घुमंदासीं। अलमंज़र जाम शोरो मिठड़ा गॾिजी वही हलंदासीं। जानी पुल ते ओ सुहिणा पुल ते, ओ मिठड़ा पुल ते, हो जानी पुल ते। जुमे ते थोरो कम आहे, आचर ते मिलंदासीं। मोकल वारो ॾींहुं आहे, ॾींहुं सॼो घुमंदासीं। अलमंज़र जाम शोरो मिठड़ा गॾिजी वही हलंदासीं। जानी पुल ते ओ सुहिणा पुल ते, ओ मिठड़ा पुल ते, हो जानी पुल ते। सालन खां पोइ सोणा साईं मस मिलियो आहे मोकियो। ओ सालन खां पोइ सोणा साईं मस मिलियो आहे मोकियो। विसरियो मूंखां कीन आहे, प्यार ॾिनो तो जेको। भाकुर पाए दिल जो दिल बरबार कयूं को हल्को। जानी पुल ते ओ सोणा पुल ते, ओ प्यारा पुल ते, हो सुहिणा पुल ते। जुमे ते थोरो कम आहे, आचर ते मिलंदासीं। मोकल वारो ॾींहुं आहे, ॾींहुं सॼो घुमंदासीं। अलमंज़र जाम शोरो मिठड़ा गॾिजी वही हलंदासीं। जानी पुल ते ओ सुहिणा पुल ते, ओ मिठड़ा पुल ते, हो जानी पुल ते।
दिल त चवे थी हाणे जो हाणे मिल तूं मूंसां मिठड़ा दिल त चवे थी मूंसां मिठड़ा मिल तूं हाणे जो हाणे रातियां ॾींहां तोले मुंहिंजो रूह पियो थो ताणे रातियां ॾींहां तोले मुंहिंजो रूह पियो थो ताणे जानी पुल ते ओ सोना पुल ते ओ मिठड़ा पुल ते हो जानी पुल ते जुमे ते थोरो कम आहे आचर ते मिलंदासे मोकल वारो ॾींहुं आहे ॾींहुं सॼो घुमंदासे अलमंज़र जा मशोरो मिठड़ा गॾिजी ॿई हलंदासे जानी पुल ते ओ सोना पुल ते ओ जानी पुल ते हो मिठड़ा पुल ते मोकल जी दरखास्त लिखम पर कान थी मंजूर हाँ मोकल जी दरखास्त लिखम पर कान थी मंजूर छाबी थे पर सोना साईं मुड़दस हाणे नमूर बिरहमानी तो सा हाणे मिलना भी आ जरूर जानी पुल ते ओ सोना पुल ते हो जानी पुल ते हो मिठड़ा पुल ते जुमे ते थोरो कम आहे आचर ते मिलंदासे मोकल वारो ॾींहुं आहे ॾींहुं सॼो घुमंदासे अलमंज़र जा मशोरो मिठड़ा गॾिजी ॿई हलंदासे जानी पुल ते ओ सोना पुल ते ओ प्यारा पुल ते हो मिठड़ा पुल ते जुमे ते थोरो कम आहे केॾो मजबूर थी करे शायरी करे थो त जुमे ते थोरो कम कम आहे आचर ते मिलंदासीं आचर ते मोकल बि आहे छंछर ते छा थो करे इहो शाइर छंछर ते बि मिली सघे थो वीकेंड आहे जुमो ॿई कम अथसि ॿई ॾींहं कम ॿई, हा। पर घुमंदासीं पुल ते पुल ते अलमंज़र ते अलमंज़र। दो दरिया माना कराची वारनि खे नुक़सानु आहे हा इहो अलमंज़र वारी पुल जेका आहे जामशोर वारी पुल पुल ते मिलंदासीं जीअं धिको ॾियणु सवलो थिए जान छुटी पवंदी हमेशह लाइ दानिश मंज़ूर साहिब असां वटि वेठा आहिनि ॾाढा सुठा सिंगर बि आहिनि हिननि खां बि कोई फरमाइश करे सघो था के कलाम जी मास्टर मंज़ूर जा शागिर्द आहिनि महमूद मिर्ज़ा साहिबु ड्रामो ज़वाल पज़ीर छो थी वियो असांजो वजह छा आहे हिन जी वजह इहा आहे त मूंखे यादि आहे हिकिड़े दफ़े असांजो हिकिड़ो ऑनर जेको हो मूंखे चई त ड्रामे खे अञा बहितर कीअं कजे मां चई बजट वधायो चई न बजट खे त हटाए बजट खां अलावा कीअं बहितर करे सघिजे कीअं मां चयो साईं हाणे इहो त कोन थो थी सघे सपोज़ जेकॾहिं हिकिड़ो कॉम्पिटिशन आहे उहो इक्विपमेंट में कॉम्पिटिशन आहे या सभु शइ में कॉम्पिटिशन आहे साम्हूं वारे वटि तोप हुजे असां वटि डंडो हुजे जो इहो आहे त बेसिक जेको आहे स्क्रिप्ट सुठो नथो अचे ऐं मां हिन ते ॿी ॻाल्हि एड कंदुसि त 2005 में ऐं अब्दुल कादिर जूनेजा साहिब वटि वियुसि मूं चयो साईं असांखे तव्हां ड्रामो लिखी ॾियो उन चयो बिल्कुलु आउं तव्हांखे ड्रामो लिखी ॾींदुसि पर उर्दू जेको असांखे पेमेंट थी ॾिए उनजो तव्हां अधु त ॾियो असांखे ज़ाहिर आहे महिनत थिए थी एॾी उर्दू जेकॾहिं असांखे 50,000 ॾिए थो त तव्हां 20,000 त ॾियो हा त उहो बि असां उन्हनि खे तव्हां त चोथों हिसो बि नथा ॾियो नथा ॾियूं त ज़वाल जो इहो आहे त बेसिक त सॼी ॻाल्हि हूंदी आहे बजट जी उनखां पोइ कास्टिंग आहे ऐं ॿियो माण्हू बि प्रोफेशनल न रहिया न उहे जेके डायरेक्टर नॉन प्रोफेशनल माण्हू अची विया आहिनि उहे चवनि था साईं असां तव्हांखे सभु कुझु करे था ॾियूं शौक़िया शौक़िया ऐं उहो घणो अरसो हलनि कोन था सस्ते में करे था ॾियूं उहे हलनि नथा घणो अरसो उहो पोइ छा था कनि इहो शौक़ में कनि त था उनखां पोइ हुतां उधारूं खणियो हुतां पोइ असांखे ख़बरूं पवंदियूं तव्हांखे ख़बरूं पवंदियूं त भई उहो फलाणो डायरेक्टर जेको आहे उन व्याज में पैसा खया आहिनि उनखां पोइ व्याज बि भरे पोइ तमामु मुख़्तलिफ़ ॾिसंदो नाला नथा खणूं जेके बि उहे दोस्त कनि था हिकिड़ो हिकिड़ो सीरियल करियो ऐं पोइ वरी माट करे विया वञनि ऐं माहौल उहे ख़राबु करे वञनि था ऐं अदाकार बि जेके शौक़िया अचनि था जेके अदाकार बि न आहिनि पैसा ॾेई करे कमु कराइनि था हा ईअं बि थियो आहे पैसा ॾेई करे कमु कंदा ईअं बि थियो आहे जो
मक़सदु ईअं थियो आहे त कुझु सोप सीरियल जेके आहिनि किन दोस्तनि कया आहिनि त उन्हनि पैसा त खयां आहिनि, उन खां पोइ जेकॾहिं जंहिं वटि पैसा न आहिनि, बाबा तूं चांवरनि जी बोरी खणी अचिजांइ, तूं बसरनि जी बोरी खणी अचिजांइ। एतिरो बि ज़ुल्म थियो आहे, इन में ड्रामो तबाह थी वियो आहे। ऐं प्रोफेशनलिज़म मतिलबु न आहे न असां न रहियो। उन करे ड्रामो जेको आहे ड्रामो सुठो थी सघे थो, छो नथो थी सघे। कोई साॻाई असांजा मां इहा ई ॻाल्हि कंदुसि त बजट जो इशू आहे बिल्कुलु असां वटि। साॻाई असांजा ई डायरेक्टर, इन खां सवाइ मुंहिंजे ख़्याल में तव्हां बि इन ॻाल्हि सां सहमत हूंदो बिल्कुलु बिल्कुलु मां मुतफ़िक़ त उन खां अलावा का बि शइ नथी थिए। उहा लेवल नथा ॾेई सघो न तव्हां साईं। बिल्कुलु। हाणे असांजा इहे ई डायरेक्टर जेके सिंधी चैनलनि तां इहो कमु सिखी सॼो, उर्दू चैनल ते जॾहिं विया कमाल कयूं कमु। बिल्कुलु। लतीफ़ काज़ी असांजे साम्हूं, लतीफ़ काज़ी आहे, उहो बि असांजो दोस्त आहे, असां सां गॾु हो। फारूक रिंद आहे, माशाल्लाह हींअर वॾो कमु सुठो पियो करे। अली अकबर पठान, अली अकबर पठान आहे। त इहे ॿिया इलाही जेके आहिनि उहे दोस्त उर्दू वारा जेके असां सां गॾु कमु कंदा, शोएब ओकला हो, ॿियो नवी ज़की हूंदो या अरशद शाह हो, इहे सभु जेको सो मतिलबु हिते ई कमु करे विया आहिनि, हितां ई खां बेस आहे उन्हनि जो, पोइ हुते उन्हनि खे बजटूं सुठी मिली त कमु बि सुठो करे ॾेखारियो। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां साईं छा ख़्यालु आहे, जेको सिंधी मौसीक़ी बि इहा ई ख़ाल आहे? सिंधी मौसीक़ी में बि इहा ई ॻाल्हि आहे, इहो ई ख़्यालु आहे त फ़नकार जी, शाइर जी, अदाकार जी, दानिश्वर जी, अदीब जी सार नथी लधी वञे। बिल्कुलु बिल्कुलु ई अञा त इहो कॾहिं इम्प्रूवमेंट ईंदी जॾहिं असां चऊं सकाफ़त खातो आहे या के फ़न लवर माण्हू आहिनि ऐं जेके इदारा आहिनि उहे सिर्फ़ु मां सम्झां थो ॿुधण ताईं आहिनि। जे अगरि तव्हां वटि हिकिड़ो जिस्मानी ताक़त आहे, सघ आहे, जेतिरे ई ताईं हली सघो था पंहिंजे हिसाब सां, ओतिरो तव्हांजो ख़्यालु रखियो थो वञे, छो जो तव्हां पोइ घुरो था, ॻाल्हायो था उन्हनि सां, त पोइ तव्हांखे उन स्टेज जीअं सिंगर आहे, हिकिड़ो सुठो सिंगर त आहे, उनखे सुठी शाइरी मिलंदी ऐं सुठी शाइरी ज़ाहिर सुठनि पैसनि सां मिलंदी। जी जी जी। त इहे पहिरियां प्रोडक्शन्स एल्बम कराईंदियूं त उहे बिल्कुलु उहो थोरो घणो हर कंहिंजो हिसाब किताब उनखे मिलंदो हुयो। बिल्कुलु। पर हाणे उहो त चलो ख़तमु थी वियो सिस्टम। पर हाणे इदारा रहिया आहिनि, जीअं टीवी चैनल आहिनि पंहिंजो, पर इहो घणे क़दुरु सकाफ़त खाते खे ख़्यालु करणु खपे। त मां सम्झां थो त रजिस्ट्री हुजणु खपे उन वटि हिकिड़ी पकी। जी जी। त हीउ फ़नकार आहे, उनजो जीअं हर इदारे में केतिरो कमु कयो आहे, बिल्कुलु केतिरो कमु अचे थो, हुनजो 5 साल आहे, 2 साल आहे, 15 साल आहे, 25 साल आहे, या जेकॾहिं नओं को फ़नकार अचे थो, जेकॾहिं हुन में टैलेंट आहे हुनखे अञा प्रोमोट कजे, टैलेंट ॻोल्हे अचे। सकाफ़त खाते जो त कमु ई इहो आहे त सिंध मां नओं टैलेंट ॻोल्हे अचे त बाबा कहिड़ी फोक धुन। हाणे सोशल मीडिया ते अॼुकल्ह असां ॾिसूं था, माशाल्लाह एॾा सुरीला माण्हू वेठा आहिनि साईं, रुॻो थाल ते वेठा ॻाइनि था, छा आवाज़ आहे उन्हनि जी। तव्हां पाण ॾिसो था, मेला बि महदूद थी विया। जॾहिं को वॾो को माण्हू सियासी असर वारो आहे उनखे मिलंदा इहे मेलनि जा ठीका या को अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके उन्हनि खे मिलंदियूं, पोइ उहे असांखे तव्हांखे सभिनी खे उन्हनि खे बजट जेका रखी थी वञे उनखां बि मां सम्झां थो कटे पीटे जेको आहे सो बसि बाबा हे तूं बसि इहो सुठा माण्हू आहियो तव्हां, असांजा सरमाया आहियो, हीअं आहियो, सुठा बोल बचन प्राइवेट चैनलनि ते जेको डायरेक्टर चए थो कादरी साहिब वही वञ हेतिरो मुंहुं वञी बचायो। कमाल साईं, उन्हनि जी ऑब्जर्वेशन केॾी ज़बरदस्त हुई। ऐं मोहम्मद हुसैन कादरी साहिब तक़रीबन तव्हांजे ड्रामनि में हूंदो हुयो। हा कादरी साहिब इहा तव्हांजी शुरू खां वठी पीटीवी में बि मंज़ूर मक्खी साहिब तक़रीबन प्रोजेक्ट्स में हूंदो बिल्कुलु। माशाल्लाह, इहे लेजेंड असांजा अदाकार। महिनत आहे न हर कमु में, तव्हां रियाज़ रिहर्सल कयो, तव्हां हर माण्हू पंहिंजी महिनत करे पोइ उन उते हिकिड़ो वञे थो पंहिंजी परफॉर्मेंस ॾिए थो, पंहिंजो पघर ॻाड़े थो। मां चवां थो त इहो बि ओतिरो उजूरो मिले। हा, उनजो उजूरो त कम से कम ओतिरो ई मिलणु खपे। अच्छा, तव्हांखे ॾिठोसीं कुझु ॾींहं अॻु तव्हां सोशल वर्क बि कंदा आहियो, मुख़्तलिफ़ सिंध जा इशूज़ आहिनि उहे बि खणंदा आहियो जी सोशल मीडिया ते। सुठो सवाल, ख़ासि करे तव्हां पाणीअ जे इशू ते ॾाढो रजिस्ट कयो। जी, मुंहिंजी दिलि बि घुरे पई त इहो सवाल तव्हां कोई पुछे मूंखां, महिरबानी तव्हां पुछो। जी बिल्कुलु, पाणी जी स्ट्रगल हुजे या अमुन अमान जी हुजे, ज़िले जामशोरे में खणी सिंध जे किथे बि असांखे घुरायो थो वञे सोशल वर्क जे लाइ, समाजी ख़िदमत जे लाइ, त उते असां सभ खां पहिरियां वञी पहुचूं था। ईअं न आहे त फ़नकार आहियूं त बसि उन मां जेका इज़त मिले थी या मोहबत मिले थी त घर वरी सुम्ही था पऊं क़ौम जा दर्द विसारे, बिल्कुलु बि ईअं न।
असीं उन हर एहतजाज में, हर उन मसइले में हल कराइण जे लाइ उन्हनि दोस्तनि सां, उन्हनि शहर वारनि सां, उन मारुलनि सां गॾु आहियूं। हाणे पाणी जे लाइ ॾिसो केॾो इशू लॻो पियो आहे पाणी जो। हालांकि तव्हां पाणी न आहे त सिंध खे जाम शोर में रहो था ऐं जाम शोर में पीअण जो पाणी कोन्हे। ॾिसो दरिया चवंदा आहिनि न, पाणीअ मथे झुपड़ा मोर खोंज मरनि। हाणे पाणी उतां गुज़रे पियो थो सही, न्याणियूं वीचारियूं आख़िरकार उन्हनि खे मजबूरी खां निकिरणो पियो। कॾहिं कंहिं ज़िंदगी में मट न ख़रीद कया, उहे मट उन्हनि खे ख़रीद करणा पिया ऐं वञी उन मां भरे था अचनि। ॿियो ट्रक टैंकर जेको आम थींदो आहे पाणी पहुचाइण वारो घर, उहो बि मुंहिंजे ख़्याल में उतां किराए पैसनि ते माना भरे। बल्कि पाणी जी सहूलियत बिल्कुलु ईअं आहे जो तव्हां शहर वारा परे खां ॾिसंदो त हेॾो दरिया असां खां गुज़रे थो। हाणे हुन में बि पाणी न रहियो आहे। हुन में पाणी कोन्हे। ॾिसो था जामशोरे वटां पुल वटां गुज़रंदा आहियूं जॾहिं बि असां वारी ॿ टे ॾींहं पहिरियां तव्हां पाण ॾिठो, चैनल ॾेखारियो, धरती TV ॾेखारियो, त मां सॉन्ग बि पेश कयो उन ते, जे अगरि तव्हां इजाज़त हुजे त हुनजा ॿ लफ़्ज़। हा साईं ज़रूरु ॿुधायो। हो मुंहिंजो सिंधू छॾियो थो सुकाए, पाणी बंद सिंध जो छो आहे। हो मुंहिंजा मलाह मारू वेचारा, सुकी सिंध जा वया बनियूं बारा। हो पाणी पीअण लाइ ढुक नाहे, ही ज़ुल्म नाहे ॿियो छाहे। मुंहिंजो सिंधू छॾियो थो सुकाए, पाणी पीअण लाइ ढुक नाहे। पाणी जे लाइ असां जामशोरो खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं पैदल मार्च करे विया आहियूं। वाह, हर माण्हू पंहिंजे हिसे जो कमु करे। जीअं हाणे तव्हां आर्टिस्ट आहियो, सिंगर आहियो, तव्हां पंहिंजे आवाज़ जे ज़रिए, शाइर आहिनि त शाइरी जे ज़रिए आवाज़ु पहुचाईंदा। आवाज़ु उथारणु खपे ईअं हर माण्हूअ खे। साईं महमूद मीर साहिबु, तव्हां हिकिड़ो ड्रामो डायरेक्ट कयो हुयो जंहिंमें मीर मोहम्मद लाखो साहिब खे तव्हां कमदार खां हटी करे कैरेक्टर करायो, कुंभर जो हिकिड़े। हा, उहो नसीब ड्रामो हुयो, जंहिंमें पहिरियों दफ़ो इहो ॾिठो त हूअं सदाईं मीर मोहम्मद लाखो साहिबु कमदार जा ई कैरेक्टर कंदो आहे। हा, उन खां पोइ मीर मोहम्मद साहिबु चयो त जेको सो मां वरस स्टाइल एक्टर आहियां, कमदार। हा, सैयद माकन शाह रिज़वी जो लिखियलु हो ड्रामो ऐं जेको मतिलबु कल्चरल टच में हो ऐं तमामु हिकिड़ो सुठो ड्रामो हो, जंहिंमें मतिलबु मंगणार फैमिली हुई ऐं अमूमन असां वटि वरी जेको वॾेरा शाही जेको असां ॾेखारींदा आहियूं ड्रामनि में, सभई दोस्त जेको उहो नेगेटिव ॾेखारींदा आहिनि, पर हिन में हिकिड़ो पॉज़िटिव वॾेरो हुयो ऐं जेको मतिलबु उन्हनि जो पॉज़िटिव यया भुट्टो मरऊं, अलाह उन्हनि खे जन्नत नसीब करे, त उहो पॉज़िटिव वॾेरो। उन वाइट वरी मुनीर पठान हूंदो आहे, उहो नेगेटिव हूंदो आहे। त अहिड़े स्टाइल जो जंहिंमें सुठी कास्ट हुई, हिना भट्टी हुई, अहमद मेमन हो, रसूल बख्शी ॾहरी हो, ऐं हुन में तक़रीबन सिंध जा जेके अवाइल किरतूं ॾेखारियूं, लोहर बि तव्हां ॾेखारिया, कुंभर बि हुन में ॾेखारिया। कुंभर जो जेको मीर मोहम्मद लाखे साहिब खे असां कैरेक्टर करायो, ॾाढो सुठो कई। ॾुखियो त लॻो हूंदो थोरो, छो जो हुन तक़रीबन कमदार जा कैरेक्टर कया। हा, उहो टच ॾे पियो, पर कोशिशि कयूं पिया त हुनखे क़ाबू कयूं। वरी उहो ॾंडियारो हुन में अचो वञो। तव्हांजो त पुराणो दोस्त बि रहियो आहे PTV खां वठी। पुराणो बिल्कुलु बिल्कुलु। तक़रीबन तव्हां हर प्रोजेक्ट में हूंदो आहे उहो बि। तक़रीबन उन खां पोइ वरी मूं हिकिड़े सीरियल में ज़िंदगी हो ज़िंदगी सीरियल हो, उन में मूं हुनखे हिकिड़े फ़क़ीर जो रोल हो। अच्छा। हा, ज़िंदगी ज़िंदगी सोप सीरियल थोरो चेंज ॾिनो। हा, उन में मांझी फ़क़ीर जे नाले सां हुयो। सोप सीरियल बि कया तव्हां? जी, सोप सीरियल। उन में बि तव्हांखे चयो वेंदो इहो त क्वांटिटी ते ज़ोर ॾे, क्वालिटी खे छॾे ॾे भली। न, असां त क्वालिटी में कोशिशि कंदा आहियूं, क्वालिटी में क्वालिटी ॾियणु खपे। हा, क्वांटिटी बि मजबूरी आहे, पर असां त क्वालिटी कोशिशि कंदा हुआसीं। छो जो मूंखे यादि आहे उहो सीरियल ऐं ज़िंदगी ज़िंदगी कयां पियो, उन में मूंखे हिकिड़ी छोकिरी हूंदी आहे, उनखे जिन जो असरु हूंदो आहे, जीअं हिसाबी किताब चकर हूंदो आहे पाण वटि हिकिड़ो, इहो त हिकिड़ो मौज़ू हिकिड़ो वॾो आहे, पर छा आहे उहो त हिकिड़ो अलॻि बहस आहे। त उन में राइटर साहिबु लिखियो त बाबा सुरंदे जो जेको आहे उहो तूं कैसेट वठिजांइ, उहो हलायईं उन माई खे, इहो जेको हिसाब किताब लाइ। पर मूं कोशिशि कई त उन में मूं सुरंदो अरेंज कयो, ओरिजिनल सुरंदो, उन खां पोइ ढोलक, उन खां पोइ दंबूरो जेको हूंदो आहे, माना जेके इंस्ट्रूमेंट मूं हब बलोचिस्तान मां ओरिजिनल तव्हां हुते प्ले कराया। पोइ सच में त माईअ खे जिन न अची वियो वरी?
अची वियो बिल्कुलु अची वियो छो जो छोकिरी जेका हुई इकरा कुरैशी हुई अच्छा 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 इकरा कुरैशी ऐं राबेल कुरैशी उन्हनि जी सिस्टर हुई त उन्हनि जी मदर चयो भाउ हिनखे त हिसाबी चकर अॻे ई आहे अॻे ई आहे मां चयो पोइ मूंखे त इहो ई खपे न हा हा नेचुरलिटी खपे न त उन परफॉर्मेंस कयो त मतिलबु माण्हू कोशिशि कयूं था त जेको सो रियलिटी वारी शयूं अचनि ऐं कैसेट में बि असां हलाए छॾियूं आहे हली वञे हा पर मूं कोशिशि पर कई उहो त मसनू ई लॻे हा उन में ज़ाहिरी आहे उहा शइ करण लाइ बि बजट थी खपे उहा 2-3 रुपया ख़र्चु अचनि था पर तव्हांजी शइ सुठी थी वञे शइ सुठी रियलिटी अची थी वञे हुन त ईअं लॻंदो आहे म्यूज़िक काॾे थो वञे हा मीर मोहम्मद लाख खे तव्हां ॻाल्हि कई त मीर मोहम्मद लाख हाणे चई सघे थो तव्हां वर्सटाइल एक्टर वर्सटाइल एक्टर आहे साईं बिल्कुलु सीनियर एक्टर आहे माशाल्लाह ऐं ज़रूरी न आहे त सिर्फ़ु उहो कमदार जा ई कैरेक्टर कया आहिनि हुन ठीकु आहे हुनजी सुञाणप आहे हिकिड़ी सुञाणप कमदार जा कैरेक्टर शुरूअ खां हुननि कया नबू कमदार वरी पाण बि चवंदो आहे पाण बि चवंदो आहे तारीफ़ ईअं कराईंदो आहे पंहिंजो साईं हाणे दानिश मंज़ूर साहिबु कहिड़ो कलाम तव्हां ॿुधाईंदो असांखे ही बि मुंहिंजे एल्बम जो गीत आहे जेको हींअर ईद उल फितर ते आयो हुयो माशाल्लाह पर में बहितरीनु गीत साबित थियो आहे इनशाला तव्हांखे बि पसंदि ईंदो तक़रीबन केतिरा एल्बम अची चुका आहिनि तव्हांजा मुंहिंजा 31 एल्बम मार्केट में अची चुका आहिनि माशाल्लाह ऐं तमामु सुठी स्ट्रगल आहे 98 खां वठी हिन फील्ड में ईंदा आहियूं 91 खां वठी 98 98 खां अच्छा 98 जी सर त हाणे पंहिंजे एल्बम जो कलाम शाइर ज़फ़र ॾिठो साहिबु सिंध जो नाले वारो ॾाढो सुठो शाइर ज़बरदस्त बिल्कुलु ऐं कुझु दोस्त असांजा ॾिसण वारा आहिनि गुलाम नबी थईम आहे बाबू फ़कीरा ऐं हसनैन थईम उन्हनि खे डेडिकेट कयो था इहो तव्हां उन्हनि खे कलाम डेडिकेट कयूं था तव्हांखे बि कयूं था ऐं धरती टीवी जी टीम खे बि कयूं था माशाल्लाह आल सिंध जा जेके बि माण्हू ॾिसनि जेके बि हिन वक़्तु ॾिसनि था ॾेह तोड़े पर ॾेह में सभिनी खे डेडिकेट सुबुह सां धरती जेके बि दोस्त ॾिसनि था उन्हनि जे जी नाम जी जी बिस्मिल्लाह मां कीअं यकीन कयां ओ तूं यार सचो थींदे ओ सही ज़ुल्म ज़माने जा आज़ार सचो थींदे हो ॾई प्यार सचो थींदे सुहिणा सुहराब सुमरो सां ज़ाहिर तुंहिंजी अखियुनि मां वहमत जी सजण मूंसां दिलि न अथई आहे ज़ाहिर तुंहिंजी अखियुनि मां वहमत जी सजण मूंसां दिलि न अथई रहियो तुंहिंजो हाणे मूंसां प्यार न मुंहिंजो बि तो ते एतबार ना घणा कसम न खण मूंसां दिलि न अथई आहे ज़ाहिर तुंहिंजी अखियुनि मां वहमत जी सजण मूंसां दिलि न अथई रहियो तुंहिंजो हाणे मूंसां प्यार न हो रहियो तुंहिंजो हाणे मूंसां प्यार न घणा कसम न खण मूंसां दिलि न अथई आहे ज़ाहिर तुंहिंजी अखियुनि मां वहमत जी सजण मूंसां दिलि न अथई हो वयो तो
यकीन कया तो ते हाणे मां तुझे कूड़े प्यार खां बेहतर पंहिंजो जोड़ टुटण मूंसां दिल न अथई आहे ज़ाहिर तुंहिंजी अखियुनि मां वे मट जी सजण मूंसां दिल न अथई मुझी हुई तुझी दिल में तॾहिं यादि कंदो हुए हर पल में हो सिक मुझी हुई तुझी दिल में तॾहिं यादि कंदो हुए हर पल में उहा सिक बि वई हाणे घटिजी आ मुंहिंजा मोर मखण मूंसां दिल न अथई आहे ज़ाहिर तुंहिंजी अखियुनि मां वे मट जी सजण मूंसां दिल न अथई तोखे याद ही ॾे थो ज़फ़र नाहे रहियो तो वट मुंहुं जो कदुर नाहे तोखे याद ही ॾे थो ज़फ़र नाहे तोखे याद ही ॾे थो ज़फ़र नाहे रहियो तो वट मुंहुं जो कदुर नाहे तॾहिं त शुरू तो आहे कयो मूंखे सूर ॾियण मूंसां दिल न अथई आहे ज़ाहिर तुंहिंजी अखियुनि मां वे मट जी सजण मूंसां दिल न अथई रहियो तुंहिंजो हाणे मूंसां प्यार न मुंहिंजो बि तो ते एतबार न घणा कसम न खण मूंसां दिल न अथई आहे ज़ाहिर तुंहिंजी अखियुनि मां वे मट जी सजण मूंसां दिल न अथई वाह साईं वाह साईं ज़फ़र ॾिठो साहिब जी शायरी आहे ज़ाहिर तुंहिंजी अखियुनि मां मूंसां हाणे तुंहिंजो वे मट जी सजण मूंसां दिल न अथई माना हिन मां लॻे थो ज़फ़र ॾिठो साहिबु आई स्पेशलिस्ट बि आहे अखियुनि में ॾिसी सम्झी वञे थो त माना सम्झी वियो आहे तुंहिंजो हाणे मूंसां प्यारु न आहे तूं मटिजी वियो आहे मास्टर मंज़ूर जो कलाम बि साईं तव्हांखे आख़िर में ॿुधंदासीं महिरबानी तव्हां हुननि जा शागिर्द आहियो हुननि जी यादि बि ताज़ा थी वेंदी बिल्कुलु उस्ताद जा कलाम तव्हां पंहिंजे एल्बम मां त ॿुधायो पर हाणे असां चाहींदासीं त बाद में आख़िर में असां उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कयूं हिकिड़ो तव्हांजे आवाज़ में उन्हनि जो बि कलाम हिकिड़ो थींदो आहे आख़िर में महमूद मिर्ज़ा साहिबु मुस्तक़बिल में उमेदु रखी सघूं था त तव्हांखे अगरि को सुठो स्क्रिप्ट मिलियो ऐं बजट सुठी मिली कंहिं चैनल तां त ड्रामो कंदव ज़रूरु या वरी चवंदो मां मसरूफ़ आहियां घणो न न बिल्कुलु कंदासीं मतिलबु करे सघो था न अञा बिल्कुुलु बिल्कुुलु करे सघूं था हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि असां ॾिठा आहिनि डायरेक्टर चवंदा हूंदो सुठी कास्ट हूंदी चवंदा दिलि खजी वई आहे हाणे हिन कम खां मज़ो न रहियो आहे नथा कयूं दिलि कोन न खणे माण्हू जेका शइ आहे उहो करणु खपे खजण जी जेकॾहिं बजट सुठी मिले थी हिन दौर जे हिसाब सां जेकॾहिं सुठी बजट मिले थी सुठो स्क्रिप्ट मिले थो सुठी कास्ट माण्हू खणंदो लोकेशन सुठी खणंदो त बिल्कुलु कबो भला अॼुकल्ह जो दौर में जीअं त सोशल मीडिया जो दौरु आहे तक़रीबन हर माण्हूअ खे पंहिंजो चैनल हथ में आहे न एंड्रॉइड फ़ोन जंहिं वटि आहे हुनखे पंहिंजो चैनल आहे ईअं सम्झो बिल्कुलु तव्हां पंहिंजो चैनल वग़ैरह न ठाहियो आहे छा जिते पंहिंजो शौक़ु पूरो करे सघो सोचूं पिया त ठाहिणो आहे सोचो पिया अञा सोचो तव्हां खां रहनुमाई वठंदासीं अञा सोचो पिया देरि करे छॾी अथव हेॾी हा आहे देरि तमामु घणो अॻु में तव्हांखे इहो ठाहिणु खपे हा बिल्कुलु हुन में इहो आहे माण्हू असां सभु पंहिंजो दोस्त लेट आहियूं तक़रीबन लेट आहियो मतिलबु ॾिठो वञे हिन जी वजह छा आहे
बसि वजह का ख़ासि कान्हे पर मक़सदु इहो करे सघिजे थो। ऐं कजे त सुठो आहे। हा बिल्कुलु खपे। तव्हां अक्सर ॾिठो, तव्हां सां गॾु ॾिठो वेंदो आहे बिशारत अब्बासी साहिबु। हा बिशारत साहब उन्हनि खे बि मूं तमामु चयो, सुठो दोस्त भाउ आहे। लाफ्ट हाउस में चयो त सोशल मीडिया ते तव्हां घणो एक्टिव न आहियो, त हुन चयो यार मुंहिंजो घणो रुझान न आहे इन तरफ़, हा बिल्कुलु सोशल मीडिया जे तरफ़, त उन में बिशारत माना साहब एक्टिव तमामु न आहे। सुठो आर्टिस्ट आहे ऐं सुठो दोस्त आहे असांजो। हा, तक़रीबन गॾु हूंदा आहियो गॾु तव्हां। आहे बिल्कुलु। जीअं फारूक करंद सां गॾु इसरार लगारी तक़रीबन गॾु हूंदो आहे, ईअं वरी तव्हां सां गॾु न तक़रीबन मुंहिंजो त असां। उहो सुठो दोस्त आहे ऐं सभई दोस्त आहियो। बिशारत अब्बासी साहिबु। तव्हां दोस्त आहियो। जी जी बिल्कुलु। ऐं ॿाहिरि आहियूं त हुन सां वरी वधीक आहे कुझु। त उहो ड्रामनि में बि तक़रीबन तव्हांजो हूंदो आहे बिशारत हा अब्बासी। ज़रूरी इहो आहे त जे कैरेक्टर आहे हुनजो त हूंदो आहे, न त उहो अहिड़ो को बि मसइलो कोन्हे, माइंड न कंदो आहे त भई कैरेक्टर न आहे त न आहे, आहे त आहे। हा, नथो निकिरे अहिड़ो कुझु जेको तव्हां प्रोफेशनल माण्हू आहे उहो, ईअं कोन्हे त ऐं हुजण भई बि हर ईअं ड्रामे खपे। में आऊं ई हुजां। हुजण बि ईअं खपे, दोस्ती न निभाए माण्हू माना ड्रामनि जे हवाले सां, बिल्कुलु क्वालिटी ते कम्प्रोमाइज़ न करे। हाणे मिसाल जी ॻाल्हि, को कैरेक्टर हुन ते फिट नथो थिए, नथो थिए त ज़रूरी थोरी आहे मुंहिंजो दोस्त आहे इहो हुजे ड्रामे में, हुजे, ईअं बि न हुजे। इहो नथो थिए हुनखे ईअं न आहे। ऐं उहो दोस्त पाण बि सम्झी वेंदो आहे, बिल्कुलु ज़ाहिर आहे सम्झे मुंहिंजो थो, कैरेक्टर न प्रोफेशनल हूंदो माण्हू जेको आहे न उहो सम्झे तॾहिं थो। मूंखे हुन न चयो आहे, हुजे हा त ज़रूरु मूंखे फोर्स करे कराया करे, बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। ऐं ईअं हुजणु खपे ईअं। हा बिल्कुलु। माशाल्लाह। त साईं हाणे दानिश मंज़ूर साहिबु, माशाल्लाह तव्हां ॾाढो सुठो ॻायो बि पिया, ऐं अचण वारो कोई एल्बम आहे तव्हां तव्हांजो? चओ था सुठो ॻायो था। न न माशाल्लाह ॾाढो सुठो आवाज़ु आहे तव्हांजो। कमिंग अप में कोई आहे तव्हांजो एल्बम वग़ैरह? ईद अचे पई जी, मथां, ईद जी तयारी हले पई। अक्सर ईद ते एल्बम ईंदा रहंदा आहिनि। छा आहे जो हिकिड़ो माहौल ठही ईंदो आहे, जॾहिं माण्हू हर शइ जी ख़रीदारी में हूंदा आहिनि त उन्हनि खे इहो इंतज़ारु बि रहंदो आहे त हाणे फ़नकारनि जा एल्बम ईंदा। हा, ॿियो अॻे एल्बम ईंदा हुआ कैसेट जी सूरत में या सीडी जी सूरत में, हाणे त वरी हिकिड़ो ई गानो अची वञे, उहो बि वॾी ॻाल्हि आहे। हींअर त सम्झो त तव्हांजो हिकिड़ो गानो अचे, उहो इन जे करे हिकिड़ो गानो बि वॾी अहमियत हीअं रखे थो, जो फेसबुक जी दुनिया आहे, सोशल जी दुनिया आहे, तव्हां हिकिड़े गाने खे 100 पेजनि ते रखी सघो था। हा, उन में बि माण्हू हिकिड़े ऐं वरी जेकॾहिं एल्बम अचे थो त हुन में 150 गाना बि आहिनि हिकिड़े एल्बम में साईं, 100-150 गाना, माना एट अ टाइम को 15 एल्बम अची था वञनि हिकिड़े ई फनकार जा। हा बिल्कुलु। हिकिड़े साईं हिकिड़े एल्बम में 10 गाना हूंदा न अॻे, हा साईं, हाणे त सीडी में वधि में वधि 12 गाना हूंदा, 40-50 गाना बि कनि। 40-50, 100-150 गाना हिकिड़े ई फनकार जा। जी साईं, हाणे चवंदा उहो बि एल्बम आहे, उहो पोइ गानो आस्ते आस्ते करे उहो रिलीज़ कनि था। यादगार एल्बम आहे मुंहिंजे ख़्याल में। वॾी ॻाल्हि आहे साईं। हाणे वरी दौर इहो थी अॻे वियो। तव्हां ॾिठो न तस्वीरनि जो एल्बम ईंदो जंहिंमें 50 फोटू पवंदा हुआ। हा, 32 या 24 फोटू हूंदा हुया, जेको रोल पवंदो साईं कैमरा में। तव्हांखे त ख़बर आहे, असां पुराणा माण्हू आहियो, तव्हां रोल हूंदो हाणे त उहा भई ॻाल्हि- तस्वीरूं बचाइजां, रोल ख़तमु न कजां, ख़तमु न थी अञा वञे। तस्वीरूं ॿियूं कढणियूं आहे। उहा ॻाल्हि सही, महमूद साहब फ्री असां न आई आहे हाणे त। असां ई जॾहिं उहे 3 गाना कयूं, 50 जो हिकिड़ो एल्बम ठाहियूं हा, गाननि जो। हाणे त अनलिमिटेड हाणे उहा ई शइ थी आहे न, क्वांटिटी वधी वई आहे। क्वांटिटी वधी वई आहे। क्वांटिटी हुजे भली क्वालिटी न हुजे। जेके शाइरी ॾिसो, हर कंहिं दिलि चए थी त मां शाइर हुजां, ऐं हर कंहिं दिलि चाहे थी त मां आर्टिस्ट या फ़नकार हुजां। ऐं ईअं ई असांजी बि चाहींदी हुई कंहिं टाइम में, त ॾिसंदा हुआसीं जॾहिं सीनियर खे त साईं सोराब सुमरो साहिबु त माशाल्लाह आहे, ज़बरदस्त स्टेज ते आहे ऐं ज़बरदस्त परफॉर्म ॾिए थो, शायदि मां बि ईअं थी वञा। आख़िर थिए त ईअं थो, बिल्कुलु स्ट्रगल करे करे थिए थो माण्हू, हिकिड़ो शौक़ु पैदा थिए थो। पर बेसिक शयूं त सिखणु खपनि न माण्हुनि खे। अॼुकल्ह त जेको सो पोइ सीडी था लॻाइनि, पोइ अध में सीडी बंदि थियो वञे, अटकी वेंदी। कलबनि ते वञणु खपे न, उस्ताद वेठा आहिनि, कलब शाम जे टाइम में जेको बि टाइम उन्हनि खे मिली सघे त कलब ते टाइम ॾींदा, रिहर्सल थींदी, राग यादि थींदा, कुझु न कुझु उन में हिकिड़ो ॻाइण जो हिकिड़ो पको हिकिड़ो मज़बूती ईंदी, त उहो माण्हू सुठो स्टेज ते ईंदो त पोइ उनखे का बि। तव्हां ॾिसो इंडिया जा नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि त उहो हा साईं, कमाल ॻाइनि, कमाल था ॻाइनि। उन्हनि वटि त बेसिक आहे, उन्हनि जो इबादत में बि शामिल आहे न साईं, शामिल आहे साईं। उन्हनि जे ॾिसो इबादत घरनि में बि उते उन्हनि जा उहो भक्ति जेको ॻाईंदा आहिनि, हा साईं, त उन में बि माना तक़रीबन सुर जेको आहे सुरीला आहिनि न, उहे ओॾी बिल्कुलु। ऐं असांजा दरगाहनि जा जेके फ़क़ीर फुकरा आहिनि, उहे ॾिसो उतां हिकिड़ो अचनि था, केॾा उहे मज़बूत आहिनि। उहे मां सम्झां थो असांजे हर ॿिए फील्ड कैसेट जे उन रागी खां उहे सूफ़ियाने राग जा दोस्त जेके बि आहिनि, उहे मज़बूत रागी आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। उन्हनि खे दुआ बि थियल हूंदी आहे न साईं, दरगाहनि जी फ़क़ीरनि जूं। बिल्कुलु, उहो मोहबत में हिकु ई आसरो अलाह जो करे ऐं पीरनि फ़क़ीरनि जे दर ते वेही रहनि। हा बिल्कुलु, सदा हाणी तणे असांजी पूॼा आहे, तूं अक़ीदो आहे साईं बिल्कुलु। अक़ीदो, बल्कि शमन अली मीराली साहिबु असांजे शो में आयो लाफ्ट हाउस में, उन में इहा ॻाल्हि तस्लीम कई, त मां पुछियोमांसि तव्हांखे ॿुधो आहे सिंदूर पीआरियो वियो, ईअं अफ़वाह हुई छा सच में हुयो? हुन चयो सिंदूर कोन पीआरियो वियो, मां असल में शोज़ घणा कंदो हुउमि उन दौर में न, ॾींहं जो बि शोज़, राति जो बि, पोइ इन करे मुंहिंजो गलो ख़राबु थी वियो, सफ़ा वेहिजी वियो। उन टाइम ते इलाही थींदा, वेहिजी वियो त पोइ माण्हुनि इहो हुलाए छॾियो त कोन खे सिंदूर पीआरे छॾियो, कंहिं दुश्मनी करे छॾी आहे, पर मुंहिंजो आवाज़ु सफ़ा वेहिजी वियो ऐं डॉक्टर मना करे छॾियो त ॻाइजांइ न तूं।
माना सफ़ा ख़तमु थी वियो गलो ॾींहुं हुनजो। राति पोइ ॿुधायां त हुज़ूरनि साईं जेके आहिनि उन्हनि वटि मां वियुमि, उन्हनि मूंखे दुआ ॾिनी ऐं पाणी जेको आहे पढ़ी करे ॾिनो, चए पाणी पी तुंहिंजो गलो सही थी वेंदो। ऐं मुंहिंजी उन्हनि जी दुआ सां मां ईअं सम्झो नओं गलो मूंखे जी मिलियो। दरगाह बुढल साईं सां बि उन्हनि जो तालुक़ु आहे, उन्हनि सां ऐं घणो, दरगाह हा, बुढल साईं ताईं हू आया आहिनि। उहे त हाणे उन्हनि जे हा साईं उतां ई नंढे हूंदे खां वठी उन्हनि वटि दरगाह ते ॻायो अथऊं। दरगाह फिल्म बि जेका ठाही हुयूं साईं शमन अली मीराली साहिब शमन जी, अली मीराली। हुन में उन्हनि खे ॾेखारियो त बुढल साईं जी दरगाह ते उते जी साईं मज़ार ते उन्हनि ॻायो ऐं माण्हू चपड़ी त- अख़्तार ते ॻाईंदा हुआ पहिरियां। माण्हुनि घणनि खे ख़बर न हुई, जॾहिं फिल्म ठाही त हुनजी ॻाल्हि उते हिकिड़ी नज़र आई त हू दरगाह बुढल साईं खां असल खां वठी उतां जा सूफ़ी रागी हुया, पोइ उन खां पोइ दुनियादारी जा रागी उन्हनि जो वॾो भाउ आहे जेको साईं हिम्मत अली मीराली हिम्मत साहिब, अली फ़क़ीर साहिबु, उहो बहितरीनु सूफ़ी रागी आहे, फ़ुकरा रागी आहे। माशाल्लाह। तव्हां शोज़ कंदा आहियो जॾहिं वञी मुख़्तलिफ़ महफ़िलियूं कंदा आहियो, उते घणी फरमाइश तव्हांखे मास्टर मंज़ूर साहिब कलामनि थींदी हूंदी? असां अॻु में ई माण्हुनि खे बि कुझु ख़बर आहे त भाई मास्टर मंज़ूर शागिर्दु आहे, पर हाणे जेको अलाह जी ॾिने मां मिलियो आहे ऐं ॿियो मास्टर मंज़ूर मां मिलियो आहे, ज़रूरु उस्ताद जे कलाम खे घणी फरमाइश उन्हनि जे कलाम जी थींदी हूंदी? जी बिल्कुलु। हाणे त अॼुकल्ह ॿियनि आर्टिस्टनि जो बि थियनि थियूं, पर असांजो घणो जेको गौर हूंदो आहे उस्ताद जे कलाम ते हूंदो आहे, मास्टर मंज़ूर साहिब जो। मास्टर मंज़ूर साहिब ॾाढा सुठा कलाम साईं। शुरूआती दौर में त तक़रीबन अखि पिरीअ जी अहिड़ी जो निहारे तमारे बाक़ाइदे एॾो मशहूरु थी वियो उन्हनि जो, या बरकत अली साहिब जा कलाम शुरू अहिड़ो वीरान थी वियो, हर जाइ पिरी महफ़िल में काफ़ी सॉन्ग अहिड़ा आया, उन त रिकॉर्ड टोड़े छॾिया साईं। हर वरी वीडियो बि ॾाढी सुठी ठाही पंहिंजी सुञाणप हिकिड़ी अलॻि रखी तमामु, मतिलबु मास्टर मंज़ूर जो जेको वरी हिन वीडियो जेका ठाही न फरहान बलोच, हा फरहान बलोच, उन में बि जान विझी छॾिया। हा बिल्कुलु। हर जाइ पिरी हर महफ़िल मूंखे तुंहिंजी कमी महसूसु थी थिए, ॾाढो सुठो। उन्हनि जी शाइरी बि ॾाढी सुठी हूंदी, आवाज़ बि माशाल्लाह। हाणे तव्हां खां लाइव कॉल ते असां ॾिसूं था केरु आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु आहे असां सां गॾु साईं? सोराब भाई गुलरेज़ अली कागर ॻाल्हायां थो लाड़काने खां। लाड़काने खां। जी साईं छा चवणु चाहींदा? शो त तमामु ज़बरदस्त वञे पियो माशाल्लाह, बहितरीनु शो। अॼु तव्हां छो पहिरियों जॻह शामिलु थियो आहियां, धरती गीत शामिलु थींदो रहंदो आहियां अक्सर करे। अच्छा अॼु तव्हांजी कॉल मिली वई साईं प्रोग्राम में असांजे। हा साईं, ऐं हिकिड़ी रिक्वेस्ट आहे तव्हांखे, तव्हांजी मैनेजमेंट खे मुंहिंजी, जी जी, त तव्हांजे चैनल जा जेके सिग्नल आहिनि न इलाही स्लो आहिनि, मतिलबु किथे चैनल तव्हांजो हले पियो, किथे न पियो हले। हींअर बि चैनल न पियो हले, नओ सिग्नल खणी बीठो आहे। अच्छा सिग्नल जो थोरो मसइलो साईं, इहो केबल जो मसइलो थो तव्हां जेको अचे थो न चैनल केबल जे ज़रिए। साईं मां पाण डिशन जो मिस्त्री आहियां, शटर डिश वग़ैरह ठाहींदो आहियां। पोइ तव्हां सेट कयो न साईं, उन्हनि केबल वारनि सां ॻाल्हायो, चवनि मां सेट थो करे ॾियांव, अची सिग्नल ड्रॉप था थियनि। साईं उहो मथां खां ई मसइलो आहे, मतिलबु केबल वारा बि इहो ई चवनि था त मथां सिग्नल जो मसइलो आहे चैनल में। सैटेलाइट खां मसइलो आहे मथां? जी साईं हा बिल्कुलु। ठीकु ठीकु। पोइ असां MCR में असांजो दोस्त वेठो आहे अली लाखो साहिबु, उनखे बि चवंदासीं इहो दफ़ा सैटेलाइट जो थोरो सिस्टम सेट करायो मथे। अलाए हिते मौसम जी थोरो मसइलो आहे साईं। गानो हिकिड़ो ॿुधायां थो। जी जी, मौसम बि थोरी ख़राबु आहे न साईं, झोड़ा अची था वञनि या छा, हुन में सिग्नल ड्रॉप थींदा हूंदा। वरी बि कोशिशि कयूं था असां। तव्हां बि ॿुधाईंदो गानो साईं? ॿुधायां थो। हा जी जी ॿुधायो, थोरो ॿुधाइजो, टाइम थोरो घटि आहे। ठीकु आहे। अचकी घर ते केटी बंदर ते थर नगर दे, ओ तुझे अदब में उठी बीहंदुम, मूं ते एॾी करे महिरबानी, पुत वावा थी वेंदी जानी। अचकी घर ते केटी बंदर ते थर नगर दे, ओ मूंसां दुखनि में चाहे सुखनि में, गॾु रहंदे मिठा मुंहिंजे कखनि में। जी बेटा। वाह साईं वाह, ॾाढो सुठो साईं। शमन अली मीराली साहिब वॾी महिरबानी साईं, अल्लाह हाफ़िज़। शमन अली मीराली साहिब जी ॻाल्हि हले पई त उन्हनि जो ई कलाम ॿुधायो उन्हनि दोस्त। हाणे साईं तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाईंदव असांखे? हाणे मां उस्ताद मास्टर मंज़ूर साहिब खे ट्रिब्यूट कंदुमि। ख़ूबसूरत गीत आहे ऐं उमेद त ॿुधण वारनि खे ॾिसण वारनि खे सभिनी खे पसंदि ईंदो। वाह वाह, सुबुह साण धरती में ख़ूबसूरत गीत आहे, थियणु खपे इहो हिकिड़ो। मास्टर मंज़ूर दुख जो पेश कयो न, हाणे वरी थोरो ख़ुशी जो हुजे। हा बिल्कुलु सुराब साहिब, थोरो एनर्जी, हा थोरो सभु रंग हुजनि, दुख वारी लहर में हलिया था वञो। हा उन कढो माण्हुनि खे, अॻे ई घणा मसइला आहिनि। हा हा बिल्कुलु, महिरबानी। शर्त रखी छके रांद खेॾियासे, दावा असां ॿिन्ही दिलि जा रखियासे। शर्त रखी छके रांद खेॾियासे, दावा असां ॿिन्ही दिलि जा रखियासे।
खटे खटे दिल जानी वियो खटे, दिल खटे खटे दिल जानी वियो खटे। ओ शर्त रखी छके रात खे जासी, दावा असां बिनी दिल जा रखियासी। हो तिरी पई मुझी पयो जानिया जो छको, दिल खटे खटे दिल जानी वियो खटे। हो दिल खटे खटे दिल जानी वियो खटे। तू जे खटी त मां तुझो नौकर, मां जे खटिया त तू मुझो दिलबर। ओ तू जे खटी त मां तुझो नौकर, मां जे खटिया त तू मुझो दिलबर। साम्हूं वेही इहे कोल कयासे, दावा असां बिनी दिल जा रखियासे। हो तिरी पई मुझी पयो जानिया जो छको, दिल खटे खटे दिल जानी वियो खटे। हो दिल खटे खटे दिल सुनो वियो खटे। नाराहणी दिल चोरी खणी वियो, ॾाढ कयाई न चोरी खणी वियो। नाराहणी दिल चोरी खणी वियो, ॾाढ कयाई न चोरी खणी वियो। कम हो ज़बान जो कुछ न कुछासे, दावा असां बिनी दिल जा रखियासे। हो तिरी पई मुझी पयो जानिया जो छको, दिल खटे खटे दिल जानी वियो खटे। हो दिल खटे खटे दिल सुनो वियो खटे। शर्त रखी असां रात खे जासे, दावा असां बिनी दिल जा रखियासे। हो तिरी पई मुझी पयो जानिया जो छको, हो दिल खटे खटे दिल जानी वियो खटे। दिल खटे खटे दिल जानी वियो खटे। नसीब जो कम आ खटण हरायण, ज़ुल्फ़ कर बुरड़ा वार रोवारण। ओ नसीब जो कम आ खटण हरायण, ज़ुल्फ़ कर बुरड़ा वार रोवारण। दर पिरीअ जे विकामी वयासे, दर सुणल जे विकामी वयासे। दावा असां बिनी दिल जा रखियासे। हो तिरी पई मुझी पयो जानिया जो छको, दिल खटे खटे दिल जानी वियो खटे। हो दिल खटे खटे दिल जानी वियो खटे। शर्त रखी छके रात खे जासे, दावा असां बिनी दिल जा रखियासे। हो तिरी पई मुझी पयो जानिया जो छको,
दिल खटे खटे दिल जानी वियो खटे ओ दिल खटे खटे दिल सुणो वियो खटे। वाह साईं वाह, माना लूडो रांदि में इहा हा दिलि रखियऊं, मज़ाक जंहिंजो छको अची वञे दिलि उहो ॾींदो हुनखे। ॿई पासा शाइर महबूब खे ॾेई छॾिया, अच्छा हा न साईं। साईं जिते उन्हनि जो ख़्यालु आयो त भला हाणे लूडो ई दिलि खटे खटे वियो जानी वियो खटे, दिलि जानी वियो खटे। माना लूडो में खटी वियो, हाणे उन्हनि जी शर्त रखियल हुई न शर्त रखियल लूडो रांदि ते, लूडो में। त जंहिंजो छको ईंदो हुनखे दिलि ॾींदासीं। हुन चयो त जे मां खटियां त बि मां तुंहिंजो नौकर, जे तूं मतिलबु खटे त ॿई वरी बि पासा मां जेको तुंहिंजो आहे दिलि उहो भर। ॾेई छॾी। ॿई पासा माना मरे आशिक़ थो पोइ। आशिक़ मरे थो बसि। अच्छा। मतिलबु उहो छुरी ऐं गिदरे वारी कार हा हा, वाह वाह साईं माशाल्लाह। तव्हां कॾहिं साईं राग तरफ़ न आयो, तव्हां गानो मां अॻु में बि अॼु खां को 15-16 साल अॻु में हिकिड़े शो में तव्हां आया हो गेस्ट जी, थी जी, कंहिं ॿिए चैनल ते, जी। उते मां तव्हांखे चयो साईं गानो ॿुधायो, तव्हां यार मूंखे सफ़ा बेसुरो आवाज़ु आहे। हा बिल्कुलु ईअं। छो भला ॿुधण जी हद ताईं सिर्फ़ु हा ॿुधो न ॿुधो, ॿुधंदा आहियो सुठा सुहिणा सुरीला कलाम, कॾहिं ॻाइण जी कोशिशि न कई तव्हां? न न ॻाए, इहो शौक़ु बि न हुयो ॻाइण न जो। शौक़ु। ऐं तव्हां जेको उन शो में आया हुयो, तव्हांजा वालिद साहब हुन में आयो हुयो, ऐं तव्हांजो नंढो भाउ अजमल मीरजत जेको आहे जी अजमल। उहो तक़रीबन उन्हनि जी जॾहिं वरसी ईंदी आहे त उहो क्लिप रखंदो आहे फेसबुक बिल्कुलु ते, बाबा ई रखंदा। ऐं यादगार हा असांजो उहो। तव्हां ई उनखे होस्ट कयो। असां ई होस्ट कयोसीं, मां हुन महिल नंढड़ो हुयुमि, तव्हांजे साम्हूं त अञा बि नंढड़ो आहियां। मां बि इहे ॾिसंदो अचां तव्हांखे नंढे हूंदे खां ई। जी जी बिल्कुलु माशाल्लाह, बिल्कुलु। एवरग्रीन आहियो तव्हां साईं। ॾाढो सुठो उहो बि शो हूंदो हुयो जंहिंमें फैमिली तमामु मेंबर बि ईंदा तमामु हुया। उन्हनि चयो त जेको सो फैमिली मेंबर ईंदो को तव्हांजो, हा। पोइ बाबा अची वियो सरप्राइज़ में। उनखे असां अॻे घुरायोसीं, उहा मुख़बरी कई असां, तव्हांखे ख़बर न हुई। हा सरप्राइज़ में अची वियो। सरप्राइज़ में असां इहा शराफ़त मीरजत तव्हांजो भाउ जेको हा शराफ़त। उनखे असां चोरीअ चयो त भाउ खे न ॿुधाइजांइ वॾे खे, जी जी बिल्कुलु। बाबा साईं खे घुराए वठि, अचानक शो सरप्राइज़ थी में वियो न मुंहिंजे लाइ। सरप्राइज़ ॾींदासीं। ऐं इहो ॾाढो ऐं ज़बरदस्त प्रोग्राम तव्हांखे त मुंहिंजी शो ज़िंदगी उहो जो। ॾिठल हुयो त कोई फैमिली में ईंदो, तव्हां चयो त भाउ खे घुराए वठंदा। मां त तव्हांखे चयो त तव्हां चयो त तव्हां गेस कयो केरु थो अचे, हा त मुंहिंजो भाउ वग़ैरह भाउ हूंदो फील्ड में, उहो ई आहे शराफ़त, शराफ़त हो, तव्हां सां गॾु अजमल हो। हूंदो, उहो होस्टिंग कंदो, को शो कंदो उहो हा बि। न उन बि डायरेक्शन प्रोग्राम। कई, पर हाणे त उहो साइड थी वियो आहे। हा नौकिरी में हाणे वरी बिज़ी माशाल्लाह थी था वञनि गवर्नमेंट माण्हू। जॉब तव्हांजो इहो ई हुयो त मुंहिंजो भाउ ई ईंदो ज़ाहिर आहे फैमिली मां। हा मूंखे इहो ई हो, हा पर पोइ सरप्राइज़ जेको बाबा जो मिलियो त वालिद इहो ई सरप्राइज़ असां वरी अलीगुल मला खे बि ॾिनो साईं। जी जी अलीगुल जॾहिं हुन में गेस्ट थी आयो त हुनखे न ॿुधायोसीं त तव्हांजो फैमिली मेंबर अचे थो। जी। वालिद साहिब जी हुननि जो आयो त मां चयो साईं हाणे जेको गेस्ट अचे थो सुञाणजो इहो केरु आहे। जी जी बिल्कुलु। जीअं जो आयो त अलीगुल अचो, अरे वाहे त मुंहिंजो अबो आहे। मां चयो साईं पहिरियों दफ़ो ॾिठो अथसि। न मुंहिंजे लाइ एज़ाज़ हो, छो मुंहिंजो वाल साहब जेको तव्हां सां गॾु हुयो प्रोग्राम में। प्रोग्राम में अची वियो, ऐं ॾाढो उहो ज़िंदगी जो प्रोग्राम मुंहिंजो यादगार आहे ऐं रहंदो। तव्हां जॾहिं हिन फील्ड में आयो, ख़ानदान जे तरफ़ां त चयो हूंदो कहिड़ी फील्ड में वियो आहे, ड्रामनि वारी फील्ड में जो असांजो कमु आहे इहो हाणे। न न ईअं कोन्हे। या तव्हां खां अॻु में हफ़ीज़ मीरजत साहिबु कैमरामैन आहे पीटीवी ते। हो मुंहिंजो भाउ ॿियो बरकत मीरजत, उहो बि एज़ ए आर्टिस्ट नंढा नंढा रोल कंदो। उहो मक्सी साहब जो दोस्त हूंदो, मक्सी साहब हूंदो त दोस्त हो उन्हनि जो, तो उहो बि हल्को फुल्का रोल कंदो हो, पर हाणे त उन बि छॾे ॾिना जॉब वॉब जे करे। अच्छा हा अहिड़ी ॻाल्हि कान्हे, ज़ाहिरी आहे अहिड़ी सोच सफ़ा इंतिहा पसंदि वारी सोच असांजी फैमिली में कान्हे। अक्सर थींदो आहे न ख़ानदान जे तरफ़ां, कहिड़ो कमु शुरू कयो अथई इहो? ऐं इहा सोच ग़लति आहे त भई जेको सो ही इंतिहा पसंदी आहे, ईअं न आहे। असां वटि ख़राबु कमु त न आहे। न ख़राबु न आहे, छो? अॻे दौर में त ईअं हूंदो न साईं, जंहिंजे घर में टीवी हूंदी चवंदा बाबा इहो टीवी आहे हिन घर में। उहो अॻे हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई त हिकिड़ो आलिम आहे हींअर माशाल्लाह, उहो तमामु वॾो आलिम आहे ऐं पंहिंजो चैनल अथसि। कंहिं दौर में हुन फतवा ॾिनी त भई इहो टीवी रखणु ई हराम आहे, टीवी रखणु नाजाइज़। पोइ चवंदा असांजे दोस्त चयो त असांजो कज़न जेको हो उन छा कयो, अची टीवियूं सॼे असांजे पाड़े जूं भञी छॾी, ऐं हाणे माशाल्लाह चढ़ियो वेठो आहे टीवी 24 कलाक वेठो आहे। हा जी जी बिल्कुलु। त हाणे साईं शो जा आख़िरी कुझु मिंट आहिनि, असां चाहींदासीं त को मैसेज ॾियणु चाहियो ॾिसंदड़नि खे। सर मैसेज जेको सो हमेशह इहो फील्ड जे हवाले सां ॾींदा आहियूं त मतिलबु जेको बि कमु कयो मुख़लिस सां कयो, पर हिकिड़ो मैसेज आऊं ॿियो ॾींदुसि। जी तो आहे त लेवल हुनजी वॾी, त इहो आहे त जेके माण्हू यतीमनि जो माल था खाइनि, त अलाह साईं चए थो त यतीमनि जो जेको माल खाए थो उहो पंहिंजे पेट में जेको सो बाहि गॾु करे ऐं ॿियो इहो आहे त असांजे समाज में नियाणियुनि खे हिसो नथो ॾिनो वञे, ऐं क़ुर शरीफ़ चए थो नियाणियुनि खे हिसो ॾियो। बिल्कुलु। जेकॾहिं पुटु आहे हिकिड़ो, ॿ नियाणियूं आहिनि, त
ॿिनि ॼणनि खे अधु हिसो थींदो, पुट खे अधु हिसो थींदो। त मुंहिंजो इहो गुज़ारिश आहे, मैसेज कान्हे, त न्याणियुनि खे हिसो ॾियो हुननि जो हक़ न ऐं यतीमनि जो माल न खाओ, छो जो हिन दुनिया में ई तव्हांखे ॾियणो आहे। हा छो त अॼु 2-3 ॾींहं थिया आहिनि, आमिर लियाकत साहिबु ॾिसो गुज़ारे वियो आहे, माशाल्लाह हिकिड़ो पर्सनैलिटी हुई। हा असांजी सेलिब्रिटी वॾी पाकिस्तान छा खणी वियो आहे, कुझु बि न। भई बुलेट प्रूफ गाॾी बंगला उहे न बचाए सघिया आहिनि। हा सो इहा लालच जेका आहे उहा कमु न ईंदी ऐं इंसान खे लोभ जी पंहिंजो लालच अहमाल कमु ईंदो। इहो गुज़ारिश आहे, मैसेज कोन्हे न गुज़ारिश। न ॾाढी सुठी तव्हांजी इहा गुज़ारिश आहे, सुठो मैसेज बि चई सघिजे थो हिनखे जी। ऐं हिकिड़ी दिलि जी ख़्वाहिश बि आहे बिल्कुलु ख़्वाहिश आहे। त बाबा ईअं न कयो, हिकिड़ो मैसेज बि आहे हिकिड़े क़िस्म जो असांजे मुआशिरे जे लाइ। त साईं हाणे आख़िर में वेंदे वेंदे असां कलाम ॿुधंदा आहियूं, पर हाणे मां चवां थो त बग़ैर हिनजे सिर्फ़ु कॉर्ड्स ते न, मास्टर मंज़ूर जो कलाम आहे, हर जाइ पिरी हर महफ़िल में, इहो तव्हां ॻायो कॉर्ड्स ते, इहो असां हुननि खे वेंदे वेंदे ट्रिब्यूट पेश कयूं था, उन्हनि खे ई चऊं था। तव्हां बि मैसेज ॾियणु चाहियो त ॾेई सघो था। मुंहिंजी सभिनी खे हथ ॿधी गुज़ारिश आहे त पाण में मोहबत सां रहो, अमन सां रहो, प्यार सां रहो, पाड़े जो ख़्यालु कयो। जेके हिन वक़्तु नफ़रतूं आहिनि, झेड़ा आहिनि, इन्हनि खे बराए महिरबानी खुदारा ख़तमु कयो। अमन सां रहंदो त तव्हांजा ईंदड़ नसल बि उन्हनि खे बि इहा ख़बर हूंदी त असांजा वॾा जेके अमन सां रही विया, मोहबत ऐं प्यार सां रहो, पाण बि अमन सां रहो, ॿिए खे बि अमन सां रहणु ॾियो, ऐं पाड़े जो ख़ुशूसन ख़्यालु कयो, वधि खां वधि मोहबत प्यार सां रहो, बिल्कुलु ऐं हिक ॿिए खे मोहबत वारा रस्ता ॿुधायो, जंहिंमें कामयाबी बि आहे, इज़त बि आहे। जी जी बिल्कुलु। त नाज़रीन, इन ते इन ई मैसेजिस ते असांजो इहो ई मॉर्निंग शो सुबुह साण धरती पंहिंजी पुॼाणींदे पहुचे थो। आख़िर में असां इहो मास्टर मंज़ूर खे ई चवंदासीं, हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूसु थी थिए, उन्हनि जी कमी महसूसु थिए थी। जी, मुंहिंजे उस्ताद जो ही वर्ल्ड लेवल जो गीत आहे ऐं मां कोशिशि कंदुमि त ॻाए सघां ऐं निभाए सघां दिलि सां। बिस्मिल्लाह हाज़िर आहे जेको हाल आहे। हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूसु थी थिए, तुझो यादूं संभाले रखियमि दिल में, पर तुझी कमी महसूसु थी थिए। हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुझी कमी महसूसु थी थिए। तूं मूंखां ही विछड़ी वियो, आ गुलशन सारो उजड़ी वियो, सा खुशबू रही नाहे गुल में, मूंखे तुझी कमी महसूसु थी थिए। हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुझी कमी महसूसु थी थिए।